हेलो अस्सलाम वालेकुम, गुड इवनिंग एंड वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैर ख़ैरियत सां? आई होप त तव्हांजो वीकेंड तमामु सुठो गुज़रियो हूंदो, पर कुझु माण्हुनि जो वीकेंड तमामु ख़राबु गुज़रियो आहे। ऐं जीअं त तव्हां सोशल मीडिया ते न्यूज़ वग़ैरह में ॾिसी रहिया आहियो त मरी में केतिरो वॾो हादसो पेश आयो आहे। उहो कंहिंजी ग़लती आहे, कोई मञण लाइ तयारु कोन्हे को। गवर्नमेंट खे जेकॾहिं चऊं था त गवर्नमेंट चवे थी त असां सभु नोटिस जारी कया हुया, तव्हांखे पाण एहतियात करिणो हुयो। उतां जा मुक़ामी माण्हू चवनि था असां हिननि खे मना कयो, पर हे ॿुधण वारनि मां कोन हुआ। ग़लती कंहिंजी आहे, कंहिंखे पॉइंट आउट कयूं, ग़लती कोई बि कोन थो मञे। उहे फैमिलीज़, उहे ॿार जेके जस्ट फॉर फन एडवेंचर लाइ विया, उन्हनि खे कहिड़ी ख़बर त उहा राति उन्हनि जी ज़िंदगी जी आख़िरी राति साबित थींदी। ख़ुशी ख़ुशी विया, कोई फ्रेंड्स हुया, कोई फैमिली मेम्बर्स हुया, कोई हिकु ख़ानदान हुयो, कोई कंहिंजो हिकु पुटु हुयो, हिकु लोतो पुटु पंहिंजी फैमिली वठी वियो, पंहिंजा ॿारड़ा वठी वियो, घुमी फिरी जॾहिं मोटिया ऐं उन टाइम 100 किलोमीटर पर आवर जे हिसाब सां हवाऊं लॻणु शुरू थियूं। आसमानी आफ़तूं हूंदियूं आहिनि इहे। तो मतिलबु मां चवां थी त अल्लाह साईं खां पनाह घुरिजे, तव्हां अहिड़े मौसम में ट्रैवल न कंदा कयो। मां हमेशह हिकिड़ी शइ पंहिंजे शो में चवंदी आई आहियां, दिसंबर खां वठी 2021 खां वठी मां इहा शइ चवंदी आई आहियां त हीउ जेको मौसमु आहे ख़तरनाक मौसमु आहे। तव्हां ट्रैवल कयो था, पंहिंजे रिस्क ते ट्रैवल कयो। मां तव्हांखे लास्ट टाइम इहो बि चयो हो, जॾहिं बि तव्हां ट्रैवल कयो था बर्फ़ वारे इलाइक़े में, त गाॾियुनि खे जेको आहे टायर्स खे चेन्स हणो। जेकॾहिं तव्हां वटि चेन्स अवेलेबल न आहिनि त तव्हां उतां चेन्स वठो, चेन्स वठी करे पोइ तव्हां ट्रैवल शुरू कयो। पर जंहिं टाइम अहिड़ी शिदत महसूसु थिए थी तूफ़ान जी ऐं नोटिस जारी थियनि था त तव्हां ट्रैवल ई न कयो। केतिरी बेहिसी हुई उन टाइम, केतिरा मजबूर माण्हू हुया जिन खे हिकिड़ो कमिरो अवेलेबल न थी सघियो, हिकिड़ो रूम जंहिंजो रेंट 5,000 पर नाइट जे हिसाब सां हुयो, जेको 50-40 हज़ार पर नाइट जे हिसाब सां हुनजो रेंट थी वियो। इहा बेहिसी आहे। इंसानियत काॾे वई माण्हुनि जी? इन ई करे चऊं था त तव्हां बराए महिरबानी तव्हां मरी जो बाइकॉट कयो। जॾहिं बि मरी में वेंदा आहियूं को न को हादसो पेश ईंदो आहे, चाहे उहे ॿारनि खे वठी हादसो पेश अचे, चाहे उहो फीमेल्स खे वठी हादसो पेश अचे। पोएं साल या उन खां बि पोएं साल जेकॾहिं ॻाल्हि कजे त मरी में खोड़ सारा वाक़िया पेश आया, पर ही जेके वाक़ियात आहिनि इहो हिकिड़ो तूफ़ानी सिलसिलो हुयो, इहो आफ़त हुई, इहा कुदरती हिकिड़ी आफ़त हुई। पर उन्हनि जी ग़लती छा आहे त हुननि रूम्स न ॾिना, हुननि काफ़ी शयूं अवेलेबल न कयूं। ऐं ग़लती कंहिंजी आहे, कंहिंखे चइजे। बहरहाल जेके बि उते आहियो, अल्लाह साईं तव्हांजी हिफ़ाज़त करे ऐं उन पासे ट्रैवल करण खां जेको आहे थोरो ग्रेज़ कयो। ॿी ॻाल्हि इहा त उते जेको गाॾियुनि में माण्हू फासी पिया ऐं जिन जी डेथ थी वई, कार्बन मोनोऑक्साइड उते पैदा थियणु शुरू थी वई गाॾी में। कार्बन मोनोऑक्साइड अहिड़ी शइ आहे जो विदिन सेकेंड्स तव्हांजी डेथ थी वञे, विदिन सेकेंड्स। 1 मिनट 40 सेकेंड लॻंदा आहिनि। पहिरें तव्हां बेहोश थींदा आहियो, उन खां पोइ आहिस्ता आहिस्ता तव्हांजो साहु परवास करे वेंदो आहे। जॾहिं रेडिएटर बंदि थी वेंदो, साइलेंसर बंदि थी वेंदो त ऑटोमेटिकली हिकिड़ी हीट पैदा थियणु शुरू थी वेंदी आहे। ख़ुदा न ख़वास्ता कॾहिं जेकॾहिं अहिड़ो को हादसो पेश अचे थो, बर्फ़ वारी जाइ ते तव्हां किथे फासी था पओ, त कोशिशि कंदा कयो गाॾी मां फ़ौरन निकिरण जी कोशिशि कयो, जेसि ताईं तव्हांजो रेडिएटर ऐं साइलेंसर ब्लॉक थिए। उन खां पहिरियां जेको आहे निकिरण जी कोशिशि कयो, या त जेको विंडो आहे थोरी हेठि करे छॾियो, थी सघे थो बचत थी वञे। ऐं जंहिं वक़्तु अहिड़ी का पोज़ीशन तव्हां ॾिसो था त गाॾी खां ॿाहिरि निकिरी करे फर्स्ट ऑफ ऑल साइलेंसर में जेका बर्फ़ फासंदी आहे उनखे कढण जी कोशिशि कंदा कयो ऐं हीटर खे ऑफ करे छॾींदा कयो, इंजन खे बंदि करे छॾींदा कयो। बहरहाल मां इहो ई चवंदसि त अल्लाह साईं उन्हनि खे सब्र ॾिए, जिन जा प्यारा उन्हनि खां विछड़ी विया आहिनि। तमामु वॾो हादसो आहे ऐं मां इहा ई रिक्वेस्ट कंदसि त तव्हां प्लीज़ मरी खे बाइकॉट कयो। तव्हां किथे बि वञो था, मौसम जी सूरत हाल ॾिसी करे पोइ ट्रैवल कयो। बहरहाल असां पंहिंजे प्रोग्राम जो आगाज़ करे चुका आहियूं। शोभी भाई अञा ताईं न आहिनि आया, आई होप त अची वेंदा, छो जो थोरो लेट थी वेंदा आहिनि। अॼु असां वटि 2 ज़बरदस्त गेस्ट मौजूदु आहिनि ऐं हिकिड़ो त अहिड़ो गेस्ट आहे जंहिंसां अॼु ॾींहं ताईं मां कमु नाहे कयो। माशाल्लाह सां मोस्ट सीनियर डायरेक्टर आहिनि असांजी सिंधी मीडिया जा,
ऐं हिकु ॿियो अहिड़ो गेस्ट आहे जंहिंसां मां तमामु घणो कमु बि कयो आहे ऐं मां उन्हनि जी पाण फैन बि रही आहियां। मां उन्हनि खे हमेशह आर्ट एक्टर चवंदी आहियां। आर्ट एक्टर ईअं जो हू काफ़ी सीरियस एक्टर आहिनि। उन्हनि जी एक्टिंग में हिकिड़ो ठहराव आहे, उन्हनि जी एक्टिंग में हिकिड़ी चार्म आहे, तमामु सुठी एक्टिंग कंदा आहिनि। मोस्ट सीनियर एक्टर आहिनि उहे बि। ऐं ॿिन्ही खे मां वेलकम कंदसि। मां तव्हांखे ॿुधायां त असां सां गॾु अॼु हिते मौजूदु आहिनि विशारत अब्बासी ऐं महमूद मीरजत। त उन्हनि खे वेलकम कंदासीं, उन्हनि सां कचेरी कंदासीं। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक। मां तव्हांखे वेलकम थी कयां पंहिंजे शो में। थैंक यू वेरी मच, थैंक यू। वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। तव्हां एतिरो भला लेट छो था चओ? न ओवरलैप न कयूं न। अच्छा, जेका तव्हां तारीफ़ कई आहे जी जी जी, त मोस्ट सीनियर एक्टर आहिनि माशाल्लाह। जी जी, ऐं असां बि हिननि जा फैन रहिया आहियूं माशाल्लाह। ऐं मूंखे इहा बि तव्हां ख़बर इहो पई बि त रजिस्टर कयो त कॾहिं मूं कमु न कयो तव्हां सां गॾु। मां इहो ई बिल्कुलु तव्हां खां पुछणु चाहींदसि त इहो इत्तेफ़ाक़ कीअं थियो? भला मां एॾी सुठी आर्टिस्ट न हुयसि या तव्हांजे कंहिं ड्रामे में फिट न पई थियां? न इत्तेफ़ाक़ हो। पक्की ॻाल्हि आहे, इत्तेफ़ाक़ हो। को अहिड़ी मतिलबु मां सुठी एक्ट्रेस हुयसि। तव्हां सुठी पर मां हिकिड़ी ॻाल्हि कयां, हुयसि छा मतिलबु आयो अञा ॿुधायो। तव्हां आसरो न खणो, थी सघे थो अॻिते हली करे कयो। हाणे होप फॉर द बेस्ट, शिकवा शिकायतूं ख़तमु कंदासीं इंशाल्लाह। इंशाल्लाह इंशाल्लाह। थी सघे थो मथां कॾहिं तव्हांखे ऑफर कई हुजे ऐं तव्हां न कयो हुजे। हा, ईअं त थियो आहे, बिल्कुलु थियो आहे, पर उहो कराची खां ॿाहिरि थियो हुयो। मतिलबु तव्हांजो प्रोजेक्ट जेको आहे, हा थियो त आहे। न न बिल्कुलु माशाल्लाह, तव्हां बि ॾाढा सुठा डायरेक्टर आहियो, तव्हां बि ॾाढा सुठा एक्टर आहियो माशाल्लाह। महिरबानी आहे, तव्हां तारीफ़ एतिरी कई आहे। न न, तव्हां ॿई डिज़र्व कयो था माशाल्लाह सां। व्यूअर्स जी महिरबानी आहे, उन्हनि असांखे एक्सेप्ट कयो एज़ अ एक्टर। हमेशह जॾहिं बि तव्हां स्क्रीन ते अचो था, जेसि ताईं तव्हांखे व्यूअर एक्सेप्ट नथो करे तेसि ताईं तव्हां कंहिं बि कम जा न आहियो। सही। भले तव्हां केॾो बि भलो पंहिंजे ज़हन में तव्हां केतिरो भलो कमु कयो। सही। सम्झो साहिबु, असांजो उस्ताद मरहूम चवंदो त हीरो उहो आहे जंहिंखे व्यूअर एक्सेप्ट करे त ही हीरो आहे। तव्हां लख दफ़ा हज़ार माण्हू तव्हां फुल सूट पाराए विहारियो, कुझु बि करे संवारे सिंगारे विहारियो, सुठियूं सुठियूं छोकिरियूं उन्हनि खे ॾियो, हुन सां गॾु हुननि जा सीन कयो, पर जेकर व्यूअर हुनखे एक्सेप्ट नथो करे त हीरो न आहे, त उहो हीरो आहे ई कोन। सही था चओ। असुल ॻाल्हि तव्हां एक्टिंग सिखी आहे या तव्हां मतिलबु बॉर्न एक्टर आहियो? न, मां बॉर्न एक्टर कोन आहियां। अच्छा, सची ॻाल्हि इहा आहे त जो मां चवां त न, मां ॼाए जम खां वठी मूंखे शौक़ु ॼाए जम खां वठी हुयो। सही। ऐं ही फील्ड ॾिसी मां बेसिक जेको मुंहिंजी बेसिक थी उहो मां ड्रामा ॾिसी शौक़ु बि मूंखे उतां पैदा थियो ऐं एक्टिंग बि मां उतां ई माना जेको थोरी घणी। उन खां पोइ समय जो साहब मरहूम, उहो मुंहिंजो उस्ताद आहे। मां हुनजो थोराइतो आहियां। मां हुनजो जेतिरो बि अहसान मञा उहो घटि आहे, उहो मां कॾहिं लाहे न सघंदुसि। हिन फील्ड में मां जेको कुझु आहियां उन जी वजह सां आहियां माशाल्लाह। मोहसिन ऐं उस्ताद जो जेको अहसान नथो मञे उहो पोइ कंहिं कम जो ई कोन्हे को। सही। उन जी महिरबानी आहे, उन मूंखे काफ़ी शयूं सेखारियूं। इवन एतिरे क़दुरु जो मूंखे ग्रामर बि उन सेखारियो। इवन एतिरे क़दुरु जो मूंखे उन प्रोनाउंसिएशन सेखारी। मूंखे अदब पढ़ण जे लाइ उन चयो, मूं अदब पढ़ियो। छो इहे शयूं उन चयो तमामु ज़रूरी आहिनि हिकिड़े सुठे एक्टर जे लाइ ऐं हिकिड़े सुठे डायरेक्टर जे लाइ। सिर्फ़ु एक्टर जे लाइ न, डायरेक्टर जे लाइ अदब पढ़णु ज़रूरी आहे। तव्हांखे अदब तमामु अदब, ऑब्ज़र्वेशन ऐं तव्हांजी ॿोली, जंहिं ॿोलीअ में तव्हां कमु कयो था उन ॿोलीअ जो सही अचणु, उनजी प्रोनाउंसिएशन सही हुजे, उनजो तलफ़ुज़ सही हुजे, उनजो उचार सही हुजे। जेको तव्हां डायलॉग ॻाल्हायो था उहो डायलॉग उन माना सही ज़ेर ज़बर सां हुजे, तॾहिं अॻिले ते इम्पैक्ट अॻिले खे उहो। बाक़ी जेकर तव्हां जेको आहे उहो ई ख़्यालु न कंदो, हीअ खे शी करे पंहिंजो शी खे हीअ करे छॾींदो, हीअ खे शी करे छॾींदो, त पोइ त उहो त कमु कोन हलंदो। सही। महबूब, तव्हांजो अचणु कीअं थियो हिन फील्ड में? मतिलबु डायरेक्शन तव्हां कीअं स्टार्ट कई? मां बि जेको सो सिखिया जेका आहे उहा PTV खां वरिती। सो इत्तेफ़ाक़ हुयो, शौक़ु त ख़ैर नंढपिण खां ई हुयो। पोइ PTV ते आयुसि, हुते कुझु थोरी घणी एक्टिंग कई अथमि, पर उन खां पोइ वरी जेको सो एज़ ए असिस्टेंट उते रहियुसि, मुख़्तलिफ़ प्रोड्यूसरनि सां गॾु रहियुसि। उतां मूं सिखियो आहे। उन खां पोइ वरी चैनल्स पंहिंजा आया आहिनि, पोइ हिते अची विया आहिनि। त एक्टिंग जो शौक़ु तव्हांखे नंढे हूंदे खां ई हुयो? हा, एक्टिंग जो हो ऐं सिंगिंग जो हो। अरे वाह।
घणो सिखी वियो ऐं हाणे जेको सो हाणे बोल ख़बर आहे रंगन भरी शाम पर जो हाणे हिकिड़ो मिसाल उसूल खे आहे ॿुधो। रंगन भरी शाम जो हिकिड़ो उसूल आहे जेको बि गेस्ट ईंदो आहे मां गानो मां ॻाइणो ॾिसो पवंदो आहे मूं कवर करण जी घणी कोशिशि कई न न तव्हां पंहिंजी ॻाल्हि में पाण फाता आहियो न तव्हां न ॿुधायो आहे त असांखे ख़बर ई न हुजे शौक़ु जॾहिं हुयो त पोइ त शौक़ जो बि कुमुल न उन खां हूंदो पोइ उन टाइम ते उन दौर में जेको आहे न उहो इनकरेज घटि कंदा सही डिस्करेज घणो हो तो असांजा उस्ताद साहिबान अलाह जेके विया हलिया दुनिया छॾे विया अलाह उन्हनि खे जन्नत नसीब करे आमीन आमीन जेके मौजूदु आहिनि उन्हनि खे अलाह सही ज़िंदगी ॾे पर छा हो जो जीअं ॿिया चैनल्स हाणे आया त असां माण्हुनि खे मतिलबु इनकरेज कयोसीं त बाबा ठीकु आहे जेकॾहिं तूं परफॉर्म नथो करे सघीं त थोरो तोखे टाइम ॾियूं था उन टाइम ते इहो कोन हो सो पोइ इन करे असां रहिजी वियासीं सही ॻाल्हियुनि खे कंटिन्यू कयूं था वक़्तु आहे हिकिड़े ब्रेक जो जी व्यूअर्स त काॾे न वञिजो जल्दी वापसि था अचो वेलकम बैक व्यूअर्स ॿीहर तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियूं ऐं अञा ताईं शोभी भाई नाहिनि आया मां तव्हांखे वरी अपडेट कयां शोभी भाई जो असां पाण वेट करे रहिया आहियूं अची विया त ठीकु आहे म्यूज़िक ॿुधंदा तव्हांखे ख़बर पइजी वेंदी न त पोइ इनशाला सुभाणे शोभी भाई सां मुलाक़ात कंदासीं अच्छा महमूद मां तव्हां सां सवाल करणु चाहींदमि त जीअं त तव्हां ॿुधायो त एक्टिंग सिंगिंग इहो तव्हांजो शौक़ु रहियो थोरो थोरो शौक़ु थोरो थोरो त मां जीन्स त हूंदो आहे न इंसान में हा मां चाहींदसि ईअं थोरो असांखे गुनगुनाए ॿुधायो अचे न तव्हांजो पंहिंजो शोभी भाई अचे शोभी भाई जो वेट न कयो तव्हां असांखे ईअं ई ॿुधायो बग़ैर म्यूज़िक जे थोरो प्रोग्राम अॻिते हले त पोइ न कुझु न मां त हाणे ॿुधंदव हाणे ॿुधायो हाणे उहो ॾिसो न ॻाल्हि आहे उहो वक़्तु घुमाइण जी कोशिशि बिल्कुलु बि न कयो मानो तव्हांखे अॼु ॻाइणो ई पवंदो ॻाईंदासूं बिल्कुलु गॾिजी ॻाईंदासूं हा बिल्कुलु गॾिजी ॻाईंदासीं मां बि ॻाईंदी आहियां अहिड़ी ॻाल्हि कोन्हे तव्हां स्टार्ट कयो तव्हां कंहिंखां था शर्मायो बिशारत खां त हाणे हाणे उहो हिकिड़ो थींदो आहे न जेको ॻाइणनि जो रियाज़ वग़ैरह उहो कोन थो थिए न त माण्हू असां कंदा बि कोन आहियूं न मतिलबु हूंदो आहे न प्रोफेशनल ॻाइण जेके आहिनि सिंगर्स आहियूं उहे उहे हाणे वाशरूम सिंगर उहो ई न चवां न बाथरूम सिंगर्स आहियूं असां रियाज़ न कयो न तव्हां फयाज़ करे छॾियो फयाज़ हुन भाउ अच्छा मूंखे इहो ॿुधायो त तव्हांखे अॼु ॾींहं ताईं अहिड़ो कहिड़ो एक्टर मिलियो जेको तव्हांखे लॻो हुजे ॾाढो ॾुखियो आहे हिन खां एक्टिंग कढाइणी पवंदी आहे एक्टर सभई सुठा आहिनि जेके सीनियर आहिनि उहे त जल्दी ॻाल्हि सम्झो वञनि ऐं मतिलबु उन्हनि खे चवण जी ज़रूरत बि कोन थी पवे पर ज़ाहिरी आहे स्टोरी जी डायरेक्टर खे ख़बर हूंदी आहे कंसीव उहो कंदो आहे सो अहिड़ो को एक्टर कोन हो जंहिंखां वरी बि अगरि तव्हां ॿुधायो त अहिड़ो ज़हन में कोन थो अचे मतिलबु सभई सुठा आर्टिस्ट आहिनि सीनियर आर्टिस्ट स्क्रिप्ट यादि करण में कोई परेशान कंदो हुजे डायलॉग डिलीवरी में जेको Script ॾिसो जीअं डायरेक्टर हाणे- चवे त मूंखे हिन हाणे- जेको आहे मूड में हे डायलॉग खपे सभई मतिलबु असां सां सुठा हलिया आहिनि डिप्लोमेटिक आंसर ॿुधो न ॿुधो नॉट एक्सेप्टेबल मां क्लियर कयां तव्हांखे जेको सीनियर आर्टिस्ट आहिनि हा उन्हनि जी ॻाल्हि कयां थो जेके सीनियर आर्टिस्ट आहिनि अदो आहे या ॿिया सीनियर आहिनि सलाह साहब आहे या शहनाज़ भट्टी आहे या इहे सभु जेके आहिनि इहे इन्हनि खे जेकॾहिं असां छा ॿुधाईंदा आहियूं मूड त भई हीअ आहे ऐं हिन जो जेको सो सीन हिन छो जो अॼुकल्ह स्क्रिप्ट त पढ़नि ई कोन था न डायरेक्ट सिधो अभी हो ऐं जेको सो इहो छो आहे अॼुकल्ह मतिलबु पहिरें जीअं ॾिसो पीटीवी वारो अॻे टाइम हुयो उते पीटीवी खां पोइ न रिहर्सल्स थींदियूं आहिनि असां हिते इहो सिलसिलो बि शुरू कयोसीं भई स्क्रिप्ट कॉपी कराईंदा हुआसीं उन खां पोइ वरी उन्हनि खे ॾींदा हुआसीं उन खां पोइ छा जो ॿिए ॾींहुं आर्टिस्ट खणी कोन ईंदा रिहर्सल बि थींदी हुई थोरी घणी थींदी हुई शुरू में ऐं उन खां पोइ असां स्क्रिप्ट उन्हनि खे ॾींदा हुआसीं ठीकु आहे हाणे तव्हां यादि नथा करियो भला हाणे सेट ते खणी अचिजो भला असां तव्हांखे सीन ॿुधाईंदासीं पोइ तव्हां यादि करे वठिजो पर अॼुकल्ह असां वटि जेको कमु थी रहियो आहे तव्हां उर्दू साइड जेकॾहिं कंपेयर कयो उनखे त उते बाक़ाइदा रिहर्सल्स थींदियूं आहिनि इवन त पीटीवी में बि ईअं ई आहे स्टिल उन में जेको रिहर्सल्स थियनि थियूं वन गो में सभु सीन्स हलनि था मास्टर बि थी वियो उन में तव्हांजा सोलो बि थी विया ऐं असां वटि छा थो थिए असां वटि कमु कीअं थो थिए जो कट टू कट बसि अॼुकल्ह जेको बि अचे थो न नओं टैलेंट जेको बि अचे थो उहो चए थो मूंखे बिस्तरी में ॾियो ऐं जल्दी जेको सो प्रोमोट थियां उन ॻाल्हि खे कोन थो ॾिसे त भई जेको सो मुंहिंजी परफॉर्म कीअं रहंदी बसि डायलॉग चवणो आहे ऐं
पर तव्हां छा था सम्झो त जेकॾहिं तिरीअ ते बेहश्त खपे उन्हनि खे ऐं रातो राति हू चवनि था त असां वॾो एक्टर या एक्ट्रेस थी वञूं त डू यू थिंक त जेको आहे हू इन लेवल ते पोइ कमु करे रहिया आहिनि? न, उहा लेवल न आहे। ॾिसो न, मतिलबु ही जेको एक्टिंग बि जेको आहे हिकिड़ो रिदम सां आहे। डायलॉग, हर डायलॉग जेको आहे न उहो मतिलबु पंहिंजो ॿुधाईंदो त भई मूंखे किथे ॻाल्हाइणो आहे। हाणे अॼुकल्ह त जेको अचे थो उहो कैमरा खे सीनू ॾियो बीहो रहे। मतिलबु हर शइ उन्हनि मिक्स करे छॾी आहे। फिल्म मिक्स करे छॾियूं, रेडियो मिक्स करे छॾियूं, टीवी मिक्स करे छॾियूं, स्टेज मिक्स करे छॾियूं। त इहो फ़र्क़ु आहे इलाही। ते कॉल वठंदासीं, पोइ ॻाल्हि खे कंटिन्यू था कयूं। मीर मोहम्मद मुगैरी आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदी कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्लाह जो करम लॻो पियो आहे। तव्हां ॿुधायो पूरो टीम ठीकु ठाक आहे? महिमान खे बि वेलकम भलीकार था चऊं। महिरबानी साईं, महिरबानी। जी भाउ, जी जी। हाँ, चलो महिमाननि खे बि भलीकार था चऊं, वेलकम। जल्दी कराइनि था, रंगन भरी सामने आया, छोड़ा चंड लॻाए छॾियो शो खे। महिरबानी साईं, महिरबानी, महिरबानी। कुर्ब चयो। हेलो, जी जी, अदी आवाज़ अचे पियो? जी जी। हेलो, हेलो जी भाउ, कंहिंसां ॻाल्हाईंदव? अदे सां ॻाल्हाईंदासीं। जी जी, ॻाल्हायो। जी हेलो, अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम। अदा कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह, बाला पंहिंजा एहसान। ॿुधायो कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? अलाए काफ़ी गुस्से में लॻा पियो, काफ़ी जेको परे परे था रहो, छो भला चो स्क्रीन ते वॾी टाइम तव्हांखे ॾिसण लाइ दिलि बेताब हूंदो आहे। ये तव्हां जूं मोहबतूं आहिनि। दरअसल ॻाल्हि इहा आई त 2-3 साल अॻु एतिरो स्क्रीन ते आयासीं जो तव्हांखे घणो तंग कयोसीं। इन करे चयो थोरो तव्हांखे टाइम ॾियूं त तव्हां बि फ्रेश थियो, वरी असां बि फ्रेश थियूं। ॾाढो यादि कंदा आहियूं। ये तव्हांजी मोहबतूं आहिनि सुहिणा भाउ, ये तव्हांजी मोहबतूं आहिनि। इंशाल्लाह वरी जल्द अची वेंदासीं। भाउ, तव्हांजी बर्थडे बि आहे न अॼु? जी अदी। तव्हांजी बर्थडे बि आहे न अॼु? जी जी अदी, 10 जनवरी ते बर्थडे बि आहे अदी। ठीकु भाउ, तव्हांखे हैप्पी बर्थडे चवंदासीं पूरी टीम जी तरफ़ां। थैंक यू सो मच। के हमारे पूरे जो लका थोड़ा स्पेशली आबे तो माने जन बर्थडे ना विश कयो लका थोड़ा हमारे पूरी टीम का जी। थैंक यू अदा, थैंक यू। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़। आवाज़ बि तव्हांजो ब्रेक थी रहियो हुयो ऐं अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। ईअं ई तव्हांजा जेको आहे बर्थडेज़ ईंदा रहनि ऐं तव्हां सेलिब्रेट कंदा रहो पंहिंजे प्यारनि सां गॾु। अच्छा, इहो ई सुवालु जेकॾहिं मां तव्हां सां कयां, जेको मां महमूद सां करे रही हुयसि, अॼुकल्ह जी एक्टिंग जे हवाले सां ऐं स्क्रिप्ट जे हवाले सां, त पाण बि जॾहिं कमु कयो त मुंहिंजे ख़्याल सां असां त रिहर्सल कंदा हुआसीं, वेही करे डायलॉग्स पढ़ंदा हुआसीं, हिक ॿिए खां पुछंदा बि हुआसीं। इहा शइ अॼुकल्ह नज़र नथी अचे। जेकर अॼुकल्ह तव्हांखे उहा शइ नज़र नथी अचे त पोइ तव्हांखे उहे एक्टर बि नज़र कोन ईंदा हूंदा। बेसिक ॻाल्हि इहा आहे, एक्टिंग जेका आहे, एक्टिंग जे ड्रामो जेको आहे उहो बेसिकली अदब आहे। अदब जी हिकिड़ी सिंफ़ आहे। अदब खां ॿाहिरि ड्रामो कोन्हे। ऐं अदब जेसि ताईं तव्हांखे न ईंदो ड्रामे जे लाइ, या ड्रामो जेको टीवी जो ड्रामो आहे न, टीवी जो ड्रामो जस्ट लाइक तव्हांजी लाइफ आहे, तव्हांजी ज़िंदगी आहे, जेका तव्हां ज़िंदगी गुज़ारियो था पिया, उहा ज़िंदगी टीवी जो ड्रामो आहे। सही। जॾहिं असां रुगो PTV हूंदी ऐं असां जॾहिं PTV ते एक्टिंग कंदा हुआसीं, जॾहिं असां शुरू में, मां पंहिंजो तव्हांखे एक्सपीरियंस ॿुधायां, जॾहिं असां ऑडिशन ॾिनोसीं, हुते पास थियासीं ऐं असां एक्टिंग शुरू कईसीं, त असांखे फस्ट ऑफ ऑल उतां जा डायरेक्टर जेके उस्ताद हुया उन्हनि इहो ॿुधायो त बाबा एक्टिंग जेका TV जी एक्टिंग आहे उन में ऐं फिल्म ऐं स्टेज जी एक्टिंग में ॾींहं राति जो फ़र्क़ु आहे। फिल्म हिकिड़ो वॾो परदो आहे, उन लाइ माण्हू घरां निकिरी थो वञे सिनेमा में, उते टिकेट वठे थो पियो, उते वेहे थो पियो, उते वॾा स्पीकर आहिनि, वॾो परदो आहे, माण्हू पंहिंजो ज़हन ठाहे थो वञे त हिते वॾा आवाज़ बि ईंदा, गाना बि ईंदा, फाइटिंग बि थींदी, शोर बि थींदो, इन में प्रिपेयर आहे। स्टेज ऐं थिएटर छा आहे, उहो तव्हांजे साम्हूं आहे, लाइव आहे, तव्हांखे माना ओॾीमहिल रिज़ल्ट मिले थी पई, जेॾीमहिल तव्हां उहो परफॉर्म करे थो तव्हांखे उनजो परफॉर्मेंस जी ओॾीमहिल रिज़ल्ट मिले थी। ऐं उते तव्हांजो टर्न एतिरो हुजे जो जेको पहिरीं सिट में माण्हू वेठो आहे उहो बि तव्हांजी ॻाल्हाइण, तव्हांजी एक्टिंग, तव्हांजो आवाज़ु ॿुधे, आख़िरी सिट वारो बि ॿुधे, इन जे करे तव्हांखे उते लाउड ॻाल्हाइणो पवंदो आहे, उहा ज़रूरत आहे। पर TV जेका आहे उहा TV बेसिकली
तव्हां 4 घर जा भाती आहियो, ड्राइंग रूम में वेठा आहियो, कुंड में पंहिंजी टीवी पई आहे, उहो तव्हांजो हिकिड़े घर जो भाती आहे, हिकिड़ो घर जो फ़र्द आहे। उते तव्हां टीवी में तव्हां एक्टिंग कयो, पर एक्टिंग लॻे बि न। जेकर तव्हां नेचुरल ते वेंदव, तव्हां नेचुरल एक्टिंग कंदव, त उहा तव्हांजी एक्टिंग उहा माना अॻिले खे वणंदी बि सही। हिते जो पाण ॿई वेठा हुजो ऐं मां हिकिड़ो रड़ करे तव्हां सां ॻाल्हायां, तव्हां चओ त वेचारो चरियो थियो आहे, मथो ख़राबु थियो थिए, हिते त वेठा आहियूं, रड़ करे केरु थियो था, त मूंसां आराम सां ॻाल्हाए, तरीक़े सां ॻाल्हाए। मतिलबु त इहा शइ आहे टीवी जी एक्टिंग, हुनजी एक्टिंग। हाणे उहा शइ तॾहिं थींदी जॾहिं उन एक्टर खे इन शयुनि जी ख़बर हुजे, उहा इहा शइ पढ़ियल हुजे। बेसिक जेको ड्रामे जो बेसिक आहे, उहो बेसिक आहे स्क्रिप्ट। स्क्रिप्ट सुठो हूंदो, राइटर सुठो हूंदो, हुनजी लिखणी सुठी हूंदी, स्क्रिप्ट कॾहिं बि माना छो जो हीअ अदब आहे न, अदब खां ॿाहिरि स्क्रिप्ट, ऑब्ज़र्वेशन, तव्हांजी उन आर्टिस्ट जी ऑब्ज़र्वेशन हुजणु घुरिजे, जेको तव्हांखे कैरेक्टर मिले उन कैरेक्टर जे बारे में तव्हांखे ख़बर हुजणु घुरिजे त इहो कैरेक्टर, इन कैरेक्टर जो एटीट्यूड छा हूंदो आहे, सही, इन कैरेक्टर जो बिहेवियर छा हूंदो आहे, इन कैरेक्टर जो वे ऑफ टॉकिंग छा हूंदो आहे। इहो कैरेक्टर जे अगरि पंहिंजे दोस्तनि सां मिलंदो त कहिड़े हिसाब सां मिलंदो, उहो पंहिंजे घर वारनि सां मिलंदो त कहिड़े हिसाब सां मिलंदो, जे पंहिंजे वाइफ सां मिलंदो या पंहिंजी गर्लफ्रेंड सां मिलंदो, लवर सां मिलंदो त कहिड़ो एटीट्यूड हूंदो, पीउ मां सां, इहे सभु शयूं ज़रूरी हूंदियूं आहिनि। जेकॾहिं इहे नथियूं अचनि, तव्हांखे इन में तमीज़ न आहे, त तव्हां सुठा एक्टर कॾहिं बि नथा थी सघो। सही, इन जे करे बेसिक शइ आहे अदब, तव्हां अदब पढ़ो, अदब तमामु ज़रूरी आहे, ऑब्ज़र्वेशन इहा तमामु ज़रूरी आहे। ऐं उन खां पोइ छा आहे त तव्हां सिखो। सही, कॾहिं बि को बि माण्हू जेको चए थो त मां घरां हर शइ सिखी आयो आहियां, मां परफेक्ट थी आहियां, उहो कूड़ थो ॻाल्हाए, उहो कूड़ो आहे। भले तव्हां लख दफ़ा केतिरा साल एक्टिंग कयो न, पर अञा सिखो था। छो जो हिन दुनिया में जेतिरा बि माण्हू आहिनि ओतिरा कैरेक्टर आहिनि। एक्टिंग फील्ड ही अहिड़ी आहे, जॾहिं बि तव्हां एक्टिंग कयो था, तव्हां सिखो ई था। इवन त तव्हां पंहिंजो पाण मां बि सिखंदा आहियो, पंहिंजी एक्टिंग मां बि सिखंदा आहियो, ॿिए खे ॾिसी बि सिखंदा आहियो। हिकिड़ो लफ़्ज़ मां चवां बसि, जंहिं ॾींहुं कंहिं एक्टर सिखणु ख़तमु कयो न, माना चई मां सिखी वियुसि, ऐं उन इहो चई छॾियो त मूंखां वधीक त कोई सुठो आहे ई कोन। तव्हां इवन केॾनि बि वॾनि एक्टर, असां त हाणे हिन फील्ड जा हिकिड़ा अञा सेखड़ाट आहियूं, तव्हां केॾनि बि वॾनि आर्टिस्टनि खां पुछो न, उहो तव्हांखे इहो ई चवंदा, भले तव्हां दिलीप साहिब हिन दुनिया मां हलियो वियो, पर जे हिन वक़्तु बि तव्हां जेकर धर्मेंद्र खां पुछो या हिन वक़्तु बि तव्हां अमित साहिब खां पुछो त उहो तव्हांखे चवंदो मैं तो अभी सीख रहा हूं। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु छो हुननि खे कहिड़ी ज़रूरत आहे इन चवण जी? सही, का कसर नफ़्सी न आहे, को हू कूड़ नथा ॻाल्हाइनि, सच था ॻाल्हाइनि। सही, इहो सच आहे। भले तव्हां शॉन कॉनरी ॾे हलिया वञो, भले तव्हां रॉजर मोर ॾे हलिया वञो, भले टिमोथी डॉल्टन ॾे हलिया वञो, भले हेॾा वॾा नाला आहिनि, पर उहे अञा बि सिखनि था। सही, ते कॉल वठंदासीं। अलीगुल भट्टी भाजी कॉल आहे सदर कराची मां। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भेण। पहिरियों त तव्हांजी सॼी टीम खे, अदे बिशारत खे, अदे मामू जब खे मुंहिंजे तरफ़ों जेको खोड़ सारा प्यार सारा सलाम। वालेकुम अस्सलाम, महिरबानी महिरबानी। ऐं ॿई शख़्सियतूं जेके आहिनि, अदो बिशारत पंहिंजो मट पाण ऐं जेको आहे सो इन जो पोयों जेको कमाल हूंदो आहे उहो आहे अदे मामू जब साहिब जो जेको डायरेक्टर जेको हूंदो आहे, जेको हिननि खां जेको कमु वठंदो आहे, असल कमु हिननि जो हूंदो आहे। जेको नज़र में जेको असांखे भाउ बिशारत वाराईंदा आहिनि, ऐं मां अते खे जेको आहे मुबारकबाद ॾींदुमि मीरजब साहिब खे, जेको आहे माशाल्लाह महमूद साहिब जेको कमु कनि था, अलाह हिननि खे वॾी जमार ॾिए, ईअं कमु कंदा रहनि। असांजे सिंध जे कोने कोशिमो के कहाणियूं लिखंदा ऐं अॻिते पेश कंदा रहनि। अॼु तव्हांजो बहितरीनु प्रोग्राम ऐं किरण दी ऐं हिकिड़ो थोरी हिकिड़ी अर्ज़ु कंदुमि अगरि इजाज़त हुजे त। जी जी भाउ ॿुधायो। अॼु असांजे महरूम सिंध जे हिकिड़े बेताज बादशाह जलाल चांडी जेको 21 जेको वरसी आहे, जेको आहे उन जो थोरो जेको आहे सो ऐं दुआ जी निगाह कंदुमि उन खे अलाह ताला जेको आहे सो क़बर जे अज़ाब खां जन्नत नसीब करे मौला उनखे जेको आहे न रखे। छो त असां वटि जलाल चांडी उहो असां खां पहिरियों असां वटि म्यूज़िक वग़ैरह का रिकॉर्डिंग न हूंदी, जलाल आयो पोइ असां वटि सिंध में जेको रोज़ी खुली। त ही को तमामु असांजो मां भाऊ महमूद साहिब खे चवंदुमि त अहिड़ो को माना लिखत जा अहिड़ी का कहाणी उन जे बारे में अहिड़ो को ड्रामो लिखनि जेका जलाल चांडी जे नाले सां हुजे। ऐं बाक़ी असांजा रंगनि भरी प्रोग्राम बहितरीनु, ऐं तव्हां रोज़ बर रोज़ जेको आहे तमामु जेको गेस्ट भला भला वठंदा अचो, अलाह तव्हांखे ज़िंदगी ॾिए। तव्हांजी पूरी टीम खे अॻिते आबिद साहिब खे बि हिनखे जेको आहे वॾी हुनजी हिमत आहे, महिनत आहे। तव्हांजी भेण सभिनी जी गॾिजी ऐं जेके ॾिसनि उन्हनि खे जेको आहे मुंहिंजा सलाम दे, मुंहिंजी दुआ आहे
पंहिंजो आमना भेण आहे, अंसार कोसो आहे, मज़र बलोच आहे, सभिनि खे अॼु तव्हांखे साड़ भाउ खे मुंहिंजे तरफ़ां जेको आहे तमामु बहितरीनु जेको काल असांखे खणी असांखे जेको तव्हां ताईं पहुचाईंदो आहे उनखे बि मां जेको दुआ ॾींदुमि मौला हुनखे सिहत ॾे। अॼु मुंहिंजे लाइ दुआ कयो। जी भाउ। बाक़ी मुंहिंजे घर पूरे में सभिनि खे बुखार आहे। ओहो अल्लाह साईं तव्हांखे शिफ़ा ॾे भाउ। अल्लाह साईं शिफ़ा ॾे। अल्लाह ताला ही मरीज़ वारो ॾाढो अफ़सोसनाक वाक़ियो आहे भेण, इन जे लाइ जेको आहे थोरो ज़रूरु चवंदुमि अल्लाह ताला जेको आहे बसि थोरी परहेज़ कजे भेण। माण्हू खे थोरो घणो असांखे अंदाज़ो हुअणु खपे त जॻह हिन महिल वञणु खपे या न खपे। थोरी असां में कुझु कमियूं आहिनि अदी। बिल्कुलु बिल्कुलु भाउ सही था चओ। ठीकु भेण, अल्लाह हाफ़िज़ भेण, यार थैंक यू भाउ, थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़। जी बिल्कुलु भाउ तव्हां सही था चओ। पंहिंजूं बि कोताहियूं हूंदियूं आहिनि इंसान जूं, ऐं कुझु वरी गवर्नमेंट जी तरफ़ां बि थियूं, कुझु वरी उतां जे रिहाइशी जेके मुक़ामी माण्हू आहिनि उन्हनि जी तरफ़ां बि कोताहियूं थियूं। पर ॻाल्हि इहा आहे त एक्सेप्ट करण जी ॻाल्हि हूंदी आहे। भले गवर्नमेंट जी तरफ़ां हुजे, इंसान जी पंहिंजी तरफ़ां हुजे या मुक़ामी तरफ़ां हुजे, पर ॻाल्हि खे एक्सेप्ट कयो ऐं चओ त भई असां इंक्वायरी वेहारींदासीं, दैट्स इट। ॻाल्हि खे च्युइंगम वांगुरु डिघे करण जी ज़रूरत ई कोन्हे। हिते त मसइलो इहो आहे त कोई पंहिंजी ग़लती मञण लाइ तयारु कोन्हे। बहरहाल जेको थियणो हुयो, जेको लिखियलु हुयो, जंहिंजी ज़िंदगी एतिरी हुई, अल्लाह साईं जेको आहे उन्हनि जी मग़फ़िरत करे ऐं उन्हनि जे घर भातियुनि खे अल्लाह साईं सब्र अता करे। त महमूद मां तव्हां खां इहो पुछणु चाहींदसि त तव्हां केतिरी स्ट्रगल कई आहे महमूद मीर जे डायरेक्टर थियण जी? स्ट्रगल खां सवाइ त माण्हू जेको सो कामयाबी नथो हासिलु करे सघे। ऐं ज़ाहिरी आहे हिन फील्ड में जेको सो जेकॾहिं मिसाल जी ॻाल्हि केरु माण्हू चवे थो त भई आउं सिखी वियो आहियां त पोइ माना ख़तम ई थी वियो। पर कुछ तो मुश्किलातूं पैदा थियूं हूंदियूं न स्टार्ट वारे टाइम में। स्टार्ट में जेको सो जॾहिं असां पीटीवी में अच्छा इन ॻाल्हि खे कंटिन्यू कयूं ब्रेक खां पोइ? तव्हां पंहिंजी स्ट्रगल ॿुधाईंदव सही तरीक़े सां पर वक़्तु आहे ब्रेक जो। जी व्यूअर्स, नाउ इट्स टाइम फॉर अ शॉर्ट कमर्शियल ब्रेक, सो डोंट गो एनीवेयर, वी विल बी राइट बैक, सो स्टे विद अस। वेलकम बैक व्यूअर्स, बि तव्हां साम्हूं हाज़िर आहियूं। महमूद बि असां सां गॾु आहिनि, बिशारत बि असां सां गॾु आहिनि, ऐं इन्हनि जी जोड़ी बि माशाल्लाह काफ़ी फेमस आहे एक्टर डायरेक्टर जी। त स्ट्रगल जे हवाले सां ॻाल्हि थी रही हुई त वाकई स्ट्रगल खां सवाइ कुझु बि न आहे, चाहे उहा कहिड़ी बि फील्ड हुजे। जेसीं ताईं तव्हां महिनत न कंदा तव्हांखे हुनजो फल न मिलंदो। त तव्हांखे फल मिली वियो माशाल्लाह सां। शुक्र अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुलु स्ट्रगल जे हवाले सां ॻाल्हि करे रहिया आहियो। थोरी डिटेल्ड असांखे ॿुधायो त इहा स्ट्रगल हुई कीअं? स्ट्रगल ईअं हुई त मां एज़ ए असिस्टेंट पीटीवी में एज़ ए असिस्टेंट थियुसि। उन खां पोइ उते ई जेको सो उते छा आहे जो असिस्टेंट प्रोड्यूसर हिकिड़ा हूंदा आहिनि, हिकिड़ा प्राइवेट असिस्टेंट हूंदा आहिनि। सही। असां वरी प्राइवेट असिस्टेंट न हूंदा हुआसीं, छो जो GM PM GM उन्हनि जी परमिशन ॾींदो। पोइ उते उन्हनि जे मुक़ाबले सां असां कमु कयो। जेके अॼु माशाल्लाह GM आहिनि, PM आहिनि, थी विया आहिनि उहे। ऐं पोइ उते जेको आहे मिसाल जी ॻाल्हि शेड्यूलिंग कढणु, या जीअं मूंखे यादि आहे त मूं बेदिल मसरूर साहिब सां कमु बि कयो, मंज़ूर मक्सी साहिब सां कयुमि, पंहिंजो हाले पोटे साहिब सां कमु कयुमि, नवाब मेहदी साहिब सां मूं कमु कयो। मक़सदु इहो त जॾहिं बेदिल साहिब सां मूं कमु कयो त उहो थोरो सख़्तु हो। मूंखे चई त भई आउं तोखे रखां त थो, पर हाणे आउं असिस्टेंट जेको आहे उहो छाजो कोन थो रखां, जेको गवर्नमेंट वारो। अच्छा ठीकु आहे साईं। मां हुनखे असिस्ट कयो। उन खां पोइ आस्ते आस्ते माण्हू सिखंदो वियो। ऐं पोइ उन खां पोइ चैनल्स आया हिते। पोइ वरी फस्ट अवॉर्ड मूं खयो KTN ते। ज़ाहिरी महिनत सां ई। फर्स्ट अहिड़ो कहिड़ो ड्रामो जंहिंखे ॾाढी मोट मिली हुजे? गुनाहगार ड्रामो। गुनाहगार ड्रामो KTN जे लाइ हुयो? KTN जो हुयो। अच्छा। हा, उन में मूंखे फस्ट अवॉर्ड हो ऐं फस्ट ई मूंखे मिलियो। सही। त उन खां ई मतिलबु तव्हांखे मोट मिलंदी वई, तव्हांजो एतिरो मतिलबु नालो। सो ज़ाहिरी आहे जॾहिं माण्हू फील्ड में अचे थो त ज़ाहिरी आहे कॉम्पिटिशन त आहे न। तो उते बि कॉम्पिटिशन हुई PTV में, ऐं हिते बि कॉम्पिटिशन हुई त कॉम्पिटिशन। तव्हांजी अक्सर डिमांड रहंदी आहे त बिशारत तव्हां सां गॾु कमु करे? जी हा, जी हा, इहा ॻाल्हि सच आहे न? सच आहे। मतिलबु कॾहिं बि कोई बि स्क्रिप्ट तव्हांखे जेकॾहिं मिले ऐं तव्हांजी फर्स्ट रिक्वायरमेंट हूंदी आहे त भई मूंखे ही आर्टिस्ट खपे, हुनजो रीज़न छा आहे? सिर्फ़ बिशारत थी छो ॿियनि न ईअं कोन्हे, जी बि रोज़ी हलाल थियणु खपे? न ईअं बि न आहे, ईअं बि न आहे। केतिरे ड्रामनि इलाही ड्रामनि में न बि हूंदा आहिनि। सिर्फ़ु असांजी जेका दोस्ती आहे या भाईपी आहे, ब्रैकेट में त नालो हूंदो आहे न, ही और ही। न कैरेक्टर जे हिसाब सां। कैरेक्टर जेकॾहिं तव्हांजो आहे, किरण जो कैरेक्टर आहे,
त पोइ उनखे ॾींदासूं। मतिलबु तव्हांजी इहा रिक्वायरमेंट आहे त हीउ जेको कैरेक्टर आहे हिननि हा खां सवाइ ज़रूरी न आहे। सुठो नथो कोई ऐं करे असां सघे। दोस्त आहियूं पाण में, भाई पीउ आहे असांजी, उहा अलहदा आहे हा। की प्रोफेशनली अलहदा आहे। तव्हां कोई पर्ची वर्ची वारो सिस्टम त कोन्हे न? ईअं कोन्हे, आहे कोन। ॿुधो न, इहो क्लियर आहे। इहो त मां पाण खां पुछणु चाहींदसि, मतिलबु राति जो किथे डिनर ते वेंदा हुजो, सुठे आर्टिस्ट खे हर को माण्हू मूंखां सवाइ कोई न करे। न ईअं न आहे। सुठे आर्टिस्ट खे लाज़मी आहे जेको पंक्चुअल हुजे, उन खां पोइ तंग न करे, सही त उनखे त हर को माण्हू रखंदो न। सही। तव्हां छा चवंदव? तव्हां न, ॾिसो, महमूद जे हवाले सां जेकॾहिं मां ॻाल्हि कयां तव्हां सां, प्रोफेशनलिज़म जे हवाले सां ॾिसो ॻाल्हि ॿुधो त ॻाल्हि जीअं महमूद कई त हिन फील्ड में महमूद खां अॻु में मां हुयुसि, वधारे ॻाल्हि आहे। पर जॾहिं ई चैनल्स आया ऐं हिननि डायरेक्शन शुरू कई, हिननि सां त काफ़ी आर्टिस्टनि कमु कयो आहे न। असांजी पाण में एतिरी अंडरस्टैंडिंग छो थी? इन जे करे ई थी जो असां पाण में कभी सां तबियत मिली, या हिक ॿिए खे असां माना जेका सोन कयोसीं, या हिक ॿिए सां माना हिक ॿिए खे तंग न कयोसीं, ऐं हिक ॿिए जी मतिलबु आहे त मदद कईसीं। पोइ उन हिसाब में जॾहिं पाण उहो जॾहिं मिलंदो आहे न, त पोइ हिक ॿिए जी दोस्ती पोइ वधंदी आहे। पोइ असांजी उहा दोस्ती डेफिनेटली आहे। असां इवन मां ड्रामे में न बि हुजां न, महमूद वटि कोई स्क्रिप्ट ईंदो, मां न बि हूंदुमि, त बि कैरेक्टरनि ते महमूद मूंसां डिस्कस कंदो आहे त भाउ भला ही फलाणे खां हा, इहो आहे। असांजी पाण असां उन ड्रामे ते ॻाल्हाईंदा आहियूं। असां उन ड्रामे ते असां ईअं न आहे त मां उन ड्रामे ते ई ॻाल्हायां जंहिं ड्रामे में मां हुजां। सही। न, मां भले महमूद जे कंहिं ड्रामे में केतिरियूं ॾिसी जंहिं में न बि हूंदुमि, पर मां उन में महमूद सां डिस्कस हूंदी आहे, ॻाल्हायो आहे हीअ शइ आहे, हीअ कैरेक्टर फलाणे खां जेकर कराईंदे सुठी ॻाल्हि आहे, या ॿ टे नाला ॿुधाईंदो, पाण में वेंदासीं कचहरी कंदासीं। छो जो असांजी कचहरियूं त हूंदियूं आहिनि, असां इवन असां स्क्रिप्ट ते बि ॻाल्हाईंदा आहियूं। स्क्रिप्ट कोशिशि हिनजी हूंदी आहे त भला को अहिड़ो कैरेक्टर हुजे जंहिंमें तव्हां जिते फिट थियो था त तव्हां आहे फिट थियणु। जेकर तव्हां न आहियो न उहो त ख़ैर मां मज़ाक पई कयां, उहो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे। यार शइ त मां बि अंडरस्टैंड कयां थी। उहो मज़ाक करे था सघो। इन मतिलबु हिकु अंडरस्टैंडिंग आहे। उन खां पोइ जेको आहे सीनियर आर्टिस्ट जेके आहिनि, उहे अॼुकल्ह जेको सो जेकॾहिं आर्टिस्ट फीमेल चऊं या मेल चऊं, उहे त हाणे डायरेक्शन में बि जेको सो इंटरप्ट था कनि। सो पोइ सीनियर आर्टिस्ट जेको आहे न, उहो नथो डायरेक्शन में इंटरप्ट करे। ऐं असां इंटरप्ट थियणु ॾींदा बि कोन आहियूं, सीनियर हुजे या जूनियर हुजे, छो जो कमु असांखे मिलियल आहे। त पर यानी तव्हां सां कोई अहिड़ो हादसो पेश आयो आहे जंहिं आर्टिस्ट तव्हांखे ईअं चयो? जी, को अहिड़ो पेश आयो जेको मतिलबु को आर्टिस्ट हुयो जंहिं मतिलबु स्टार्ट कयो, नंढी लेवल खां हुन स्टार्ट कयो, पोइ वॾी लेवल में हू हलियो वियो। उन खां पोइ सीनियर आर्टिस्ट काफ़ी बीठा उन जे विच में, मूंखे चई त हीअं मुंहिंजो न ईअं न, जीअं मां चवंदुसि तीअं थींदो, छो जो डायरेक्शन कंसीव स्क्रिप्ट मूं कयो आहे। तव्हां इन ई अंदाज़ में चओ जे मां चवंदुसि ईअं थींदो, या न तव्हां थोरो लाज़मी आहे डायरेक्टर थी ड्रामे अंदाज़ में अंडरटोन में आहियूं। ओॾी महिल फिल्म थी वियोसि। हा ज़ाहिर आहे। हा त इहो आहे ॻाल्हि सम्झ में अची वई हूंदसि पोइ। हा, सम्झ में अची पर वई। मां तव्हां कहिड़े ॾींहं ताईं ख़ैर कमु गॾु नाहे कयो, पर जॾहिं बि तव्हां सां मुलाक़ात थींदी हुई ऑफिस में, मां तव्हांखे हमेशह ईअं खिलंदे मज़ाक कंदे ई ॾिठो आहे, मां तव्हांखे कॾहिं शाउट कंदे कंहिंखे नाहे ॾिठो। कम जे मामले में शाउट थींदा आहियूं। तव्हां कॾहिं सेट ते कोन हुओसि न। त पर मुंहिंजे ख़्याल सां मूं ते शाउट बि न करियां कॾहिं। एतिरो मां चई सघां थी। न शाउट ॾिसो न, शाउट हिकिड़ी ॻाल्हि आहे त हिकिड़ी नेचुरल फेनोमेन आहे। माण्हू हिकिड़ी शइ तव्हांखे ॿ दफ़ा माण्हू सम्झाईंदो, टे दफ़ा ॾिसो न, हिकिड़ी रिक्वायरमेंट आहे। जे अगरि हीउ कमु ॾाढो सवलो आहे, हा, हीउ कमु ॾाढो सवलो आहे। असांजी हीअ फील्ड जेका आहे न, उन में डायरेक्टर हुजे, उन में राइटर हुजे, उन में एक्टर हुजे, उन में कैमरामैन हुजे, कहिड़ा बि सभई हुजनि, ॾाढो सवलो आहे, तमामु सवलो आहे। उन लाइ जंहिंखे कमु नथो अचे, जंहिंखे अचे थो उन लाइ ॾुखियो आहे। अचे थो उन लाइ ॾाढो ॾुखियो आहे, उन लाइ तमामु ॾुखियो आहे। न, कम जे मामले में शाउट न थींदा आहियूं। ठीकु आहे, ज़ाहिरी आहे जेकॾहिं को परफॉर्मर परफॉर्म नथो करे सघे त 10 दफ़ा बि हुन खां परफॉर्मेंस वठिबी। बाक़ी ॿियनि शयुनि में त जेको सो माण्हू शाउट थिए थो न, ज़ाहिरी आहे। ॻाल्हि इहा आहे न, हिकिड़ी ॻाल्हि आहे त भले हिकिड़ी डिस्कशन उहा हिकिड़ी अलॻि आहे। आर्टिस्ट डायरेक्टर पाण में डिस्कस करे हिकिड़ी शइ ठाहिनि, उहा ॾाढी सुठी ठहंदी। सजेशन सुठी शइ आहे। सजेशन जंहिंमें डायरेक्टर हुजे, आर्टिस्ट हुजे, कैमरामैन ॿई मिली करे हिकिड़ी शइ सही इंटरप्ट करणु, उहा हिकिड़ी अलॻि शइ।
सही उहो ग़लति आहे उहो किरण जो कमु आहे न किरण कंपेयर किरण आहे मां हुनखे इंटरप्ट कयां इहा ॻाल्हि ग़लति आहे तव्हां सजेशन ॾेई सघो था हाँ सजेशन एडवाइस हिकिड़ी ॾियो तव्हां वेही करे डिस्कस कयो उन ज़ाहिर शइ है खे अकुले कुल डायरेक्टर ना है अकुले कुल आर्टिस्ट ना है या मतलब तव्हां कुझु आर्टिस्टनि खे मतलब टीम सीनियर वर्क आहे न आर्टिस्टनि खे ॾिसी करे तव्हां पंहिंजी एफिशिएंसी न ॾेखारियो न इनखे एफिशिएंसी चवणो हूंदो आहे न एफिशिएंसी न असां पंहिंजे सिंधीअ में जेकर सिधो चइजे त टरड़ाइप एग्जैक्टली हा टरड़ाइप न कजे न उहा टरड़ाइप न कजे मतलब तव्हांखे अगर एतिरी अगर तव्हांखे फील थिए थी त तव्हां एतिरा इन फ्यूचर डायरेक्टर थी सघो था या तव्हांखे डायरेक्शन थोड़ी घणी नो हाउ आहे तव्हांखे त तव्हां प्रोजेक्ट पंहिंजो डिस्कस खणो कयो न ब्रेक में बि डिस्कस कयो तव्हां हिते कॉल वठंदासीं मुजाहिद लगारी आहिनि असां सां गॾु कराची मां कॉल हलो अस्सलाम वालेकुम सो सॉरी भाउ मां तव्हांखे शायदि इलाही वेट कराए छॾियो काई ॻाल्हि न तव्हां वरी सां कॉल कयो असांखे अच्छा महमूद कोई अहिड़ो एक्टर तव्हांखे मिलियो जंहिं एतिरा त रीटेक्स ॾिना हुजनि जो तव्हां बसि मथो पकड़े वेही रहिया हुजो ईअं कॾहिं थियो तव्हां सां हाँ थियो आहे हिकिड़ो शायदि हाणे ॿुधे थो या नथो ॿुधे मूं नसीब सीरियल पे कयो सो हुन में जीअं पर्ची हूंदी आहे तीअं माखन छा चयो त जेको सो मुंहिंजो दोस्त आहे एक्टर बि हो सो हुनखे खणीसि मां ठीकु आहे मूं हुनखे माइनर रोल ॾिनो ज़ाहिरी आहे सो उहो हिकिड़ो सीन हो उन करे छॾियो उन खां पोइ वरी राइटर साहिब खे चयईं त भई तव्हांजो डायरेक्टर खे त सम्झ में ॻाल्हि नथी अचे मूं त सीन ई करे छॾियो मूंखे त फलाणो कैरेक्टर ॾियो आहे मां चयो ठीकु आहे त हाणे उनजो सीन जेको हो उहो थोरो सिचुएशनल हो सो माना सुतो पियो हूंदो आहे त उते ई जेको सो मतिलबु चोर ईंदा आहिनि उनजो मेह वग़ैरह चोरी कंदा आहिनि त उहो परफॉर्म न पियो करे सघे उन ते आउं इलाही शाउट थियुसि माना जेको 2 मिंटनि जो सीन हो असांखे तक़रीबन 5 कलाक लॻी आहे उफ़ अल्लाह मजबूरन मूंखे चवणो पियो मुंहिंजे बाबा हिनखे सिधो सिधो लठणो परफॉर्म करे उन ते हू परफॉर्म करे वियो ओहो बाक़ी त हाणे ज़िंदगी में इलाही वाक़ियात जी आहिनि जी जी न न ये वाक़या तव्हां खां ॿुधंदासीं थोड़ी देर में कॉल था वठूं हिते मोहम्मद हनीफ जी कॉल आहे थाणा बुल्ला खान मां हलो अस्सलाम वालेकुम हेलो हनीफ भाउ हेलो भाउ तव्हां होल्ड ते ई हलिया विया ओके थैंक यू सो मच फॉर कॉलिंग अल्लाह हाफ़िज़ अच्छा तव्हांजी परफॉर्मेंस में कंहिं इंटरप्शन कई तव्हांजो को आर्टिस्ट कोई अहिड़ो हुजे जेको परफॉर्म सही न कंदो हुजे तव्हांजी परफॉर्मेंस उनजी वजह सां किल थींदी हुजे अॼु सभु राज़ खुले छॾियो न राज़ जी ॻाल्हि न आहे ॻाल्हि इहा आहे त थींदो आहे न इहा परफॉर्मेंस कंहिंजी वजह सां किल थींदी आहे किल थींदी आहे बिल्कुलु थींदी आहे जॾहिं साम्हूं तव्हांजे एक्टर सुठो आहे न ऐं तव्हांखे होॾां माना रेस्पॉन्स मिले थो पियो छो ही एक्टिंग जेका बेसिकली आहे न उहा रिएक्ट आहे एक्ट खे रिएक्ट करिणो आहे साम्हूं वारो तव्हां जेका शइ चए थो वरी तव्हां हुनखे रिएक्ट जेतिरो सुठे नमूने सां रिएक्ट कंदव न ओतिरी एक्टिंग भली थींदी त उहो त डेफिनेटली जेकर सुठो आर्टिस्ट आहे त हुन सां सीन करणो त मज़ो ई पंहिंजो आहे सही बाक़ी कॾहिं कॾहिं नवां सीनियर जूनियर बि अची वेंदा आहिनि सिखराट बि हूंदा आहिनि मुंहिंजी कोशिशि रहंदी आहे त मां हुननि खे प्यार मोहबत सां सेखारियां या जेकर सेखारे नथो सघां त हुन सां इहो कोऑपरेट कयां त घटि में घटि मां हुननि खे डिस्करेज न कयां मां डिस्करेज न आहियां कंदो जेकर मां इहो सम्झंदो आहियां त हिनखे सफ़ा एक्टिंग नथी अचे त बि मां हुनखे डिस्करेज न आहियां कंदो सही बाबा ठीकु आहे तूं करे अप्रिशिएट करणु खपे हुनखे सपोर्ट करणु खपे या सपोर्ट या वरी पोइ हुनखे वेही आराम सां सम्झाए त बाबा भला ज़रूरी न आहे त इहो कमु जेकर नथो अचे त माण्हू उहो करे हा 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 ॿियो कमु वञी करे तव्हांजी लाइफ में इन डायरेक्शन वारी हिन में लाइन में कोई अहिड़ो तव्हांखे आर्टिस्ट मिलियो जेको पर्ची वारो हुजे ऐं तव्हांखे ख़बर पई हुजे त हीउ ॾाढो पैसे वारो बि आहे ऐं हीउ पैसा ख़र्च बि करण वारो आहे ऐं तव्हांखे ऑफर बि कई हुजे ईअं सिफ़ारिशी न अहिड़ो कोन न ॻाल्हाइजो न न बिल्कुलु तव्हां हिस्ट्री ॾिसी सघो था न न बिल्कुलु थींदो असां खुला किताब आहियूं न ॾिसो ठीकु आहे तव्हां रिश्वत न वरिती हुजे तव्हां उन खां एक्टिंग बि न कराई हुजे पर अहिड़ो कुझु हादसो त थियो ॾिसो नवां माण्हू जेको सो असां नयूं फीमेल या मेल जेके आहिनि उन्हनि खे असां चांस ॾिनो आहे ऐं पोइ मेन में न ॾिनो आहे उन्हनि खे साइड में लाज़मी नवां माण्हू ईंदा त जेको सो कमु हलंदो न बाक़ी को अहिड़ो पर्ची या वॾे कैरेक्टरनि में
का बि अहिड़ी अॼुकल्ह त थिए थो न ईअं त जीअं मतिलबु आर्टिस्ट आहिनि या सिंगर्स आहिनि पैसा ख़र्च करे बि अचनि था अॼुकल्ह त अलाए छा छा न पियो थिए अॼुकल्ह सभु कुझु पैसा हले ख़र्च पियो करे बि अचनि था हा वीचारा अॼुकल्ह वीचारा जो दौर त ॿियो आहे बाक़ी हूअं मतिलबु जेकॾहिं मिसाल जी ॻाल्हि कयां आर्टिस्ट खे जीअं अब्बास गुल खे फस्ट टाइम मूं कयो उन करे मूं उनखे खयो त हू स्टेज जो तमामु सुठो आर्टिस्ट हो जी जी ऐं मां अमानत मुग़ल खे रखियो पहिरीं अमानत वरी जेको सो बाली में वियो हलियो उनखां पोइ थोरो अमानत पाण चयो पियो उनजो इंट्रस्ट हो बाली ड्रामे जी तरफ़ पोइ मूं वरी उनखे पाणी हटायो मूं चयो ठीकु आहे छो जो हुन चयो पियो त भई ऐं हू कयां मुंहिंजो ठीकु आहे मुंहिंजी 3 ॾींहंनि जी शूट थियल हुई उहा मूं रीशूट कई पोइ मूं अब्बास खे रखियो फस्ट टाइम माना टीवी ते मूं हुनखे मुतारिफ़ करायो स्टेज हू कंदो हो पहिरीं ऐं पोइ हुन परफॉर्म कयो अॼुकल्ह उहो करे पियो बाक़ी का बि पर्ची अहिड़ी जेका सा असांखे मिली कान्हे मञी था वञो तव्हांजी इहा ॻाल्हि मञी था वञो गज़ाला सां गॾु हूंदी लाड़काणे मां कॉल हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम कीअं आहियो ठीकु आहियो किरण आपी अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक तव्हां ॿुधायो कीअं आहियो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह आपी मां तव्हांजो शो शौक़ खां ॾिसंदी आहियां थैंक यू सो मच माशाल्लाह तव्हां प्यारा आहियो प्यारा थी ईंदा आहियो अरे थैंक यू जी अदी तव्हां छा कंदा आहियो आऊं स्टूडेंट आहियां कहिड़ी क्लास में पढ़ंदा आहियो इंटर अरे माशाल्लाह ठीकु आहे इन फ्यूचर छा इरादा आहिनि छा थियणु था चाहियो पिया इरादो वॾो आहे त कोशिशि कंदासीं इंशाल्लाह थी वेंदासीं तव्हांजी दुआऊं इंशाल्लाह अल्लाह साईं तव्हांखे कामयाबियूं हासिल करे आमीन जी अदी ॿियो छा चवणु चाहींदव बस आऊं तव्हांजी तारीफ़ करणु चाहियां पई अरे थैंक यू सो मच मूंखां हज़म न थींदी आहे तारीफ़ न कंदा कयो तव्हांजी मोहबत ई तमामु घणी आहे तव्हां ॻाल्हायो था मूंसां मुंहिंजे लाइ इहो ई वधीक आहे थैंक यू सो मच अदी पंहिंजो ख़्यालु रखिजो थैंक यू अल्लाह हाफ़िज़ अच्छा जी त तव्हां मूंखे इहो ॿुधायो त तव्हां भला डायरेक्शन जी फील्ड में छो न आया माशाल्लाह तव्हां इलाही सुठा आर्टिस्ट आहियो सची ॻाल्हि इहा आहे त डायरेक्टर थियण जी मूंखे हिन फील्ड में अचण जी ज़रूरत महसूसु आहे माशाल्लाह उहा सुठी ॻाल्हि आहे पर हिकिड़ो शौक़ु थींदो आहे न जीअं महमूद सां तव्हां तमामु घणो कमु कयो आहे डिस्कशन्स कंदा आहियो ॻाल्हि इहा आहे त असां कमु तमामु घणो गॾु कयो आहे मूंखे इहो आहे मूं एक्टिंग सिखी मुंहिंजो शौक़ु एक्टिंग में हुयो मां इहो महसूसु कयो त मां एक्टिंग सुठे नमूने सां करे सघां थो या सुठी कहिड़ी बि मतिलबु उहो मुंहिंजो कमु हुयो उहो मूं कयो ऐं असां हींअर बि जेकर वेहंदा आहियूं त उन ते ॻाल्हाईंदा आहियूं पर डायरेक्शन जी अञा हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेको टेक्निकल कमु आहे उन टेक्निकल कम लाइ बहितर ज़रूरी इहो आहे त तव्हां उहो प्रॉपर नमूने सां सिखो सही डायरेक्टर कैप्टन ऑफ द शिप हूंदो आहे सही डायरेक्टर जे लाइ ज़रूरी आहे पहिरीं ॻाल्हि आहे त डायरेक्टर खे स्क्रिप्ट ते अबूर हुजे पंहिंजी स्क्रिप्ट जेको आहे उहो स्क्रिप्ट वर्क हुजे हुनखे अचे इवन कैमरा वर्क हुनखे अचे लाइटिंग जी हुनखे ख़बर पवे एक्टिंग हू सुठी ॼाणींदो हुजे करे न सघे पर ॼाणींदो हुजे त एक्टिंग इहे सभु शयूं जॾहिं डायरेक्टर हूंदियूं त उहे परफॉर्मेंस वठी सघंदो उन खां पोइ वरी आहे एडिटिंग उहा शॉट जेके ठाहे थो हुनखे कहिड़े नमूने सां एडिट करिणो आहे म्यूज़िक किथे कहिड़ी हणणी आहे किथे इहे सभु शयूं डायरेक्टर करिणो जे अगरि मां हिन फील्ड में अचां हा त मां पहिरियों कंहिं बि सुठे डायरेक्टर जो असिस्टेंट थियां ऐं असिस्टेंट थियां माना 2-4 साल हुन वटि असिस्टेंट सिखां एतिरो मूं वटि टाइम ई कोन हो मूं वटि अलाह जी महिरबानी सां एतिरो कमु हुयो हीअ जॾहिं शुरू में इदारा आया PTV ते मां कमु त कंदो ई हुयुसि बहितरीनु ड्रामा सीरियल्स कया वरी जॾहिं KTN आयो त KTN ते तंहिं वक़्त में डेली हिकिड़ो माना ड्रामो सुबुह राति जो हलंदो हिकिड़ो मंझंदि जो हलंदो ड्रामा डेली हलंदा हुआ हफ़्ते में 7 ड्रामा जेके मेन ड्रामा हूंदा 7 हूंदा 7 वरी नंढा ड्रामा हूंदा यानी अधु कलाकार उन्हनि 7 ड्रामनि मां कंहिं वक़्तु ईअं हूंदो त 5 ड्रामा 5 ॾींहं मां ऑन एयर हूंदो 5 ॾींहं मुंहिंजी सीरियल्स हलंदियूं माना एट ए टाइम 5 सीरियल मूं वटि हूंदियूं 4 सीरियल मूं वटि हूंदियूं त हाणे इन में टाइम ई कोन मिलंदो त मां हिन फील्ड वञा या हिन जी ज़रूरत महसूसु थिए ऐं टिल अॼु बि इहो ई आहे पर जे अगरि अहिड़ी का ज़रूरत महसूसु थिए बि हा त मां पहिरियों सिखां मां इन करे मां सिखियलु कोन आहियां इन करे मां डायरेक्टर हींअर
न त मुंहिंजे लाइ इहा ॾाढी हाणे तव्हांखे ऑफर आहे न, तव्हां डायरेक्शन कयो, असां असिस्ट कंदासीं तव्हांखे। इहा त तव्हांजी मोहबत आहे, इहा त मुंहिंजी मोहबत आहे। पर ॾिसो न, ॻाल्हि इहा आहे त मूंखे उहो ॾींहुं माना मूंखे अहिड़ी डायरेक्शन घुरिजे ई कोन जो कैमरामैन भले मुंहिंजो दोस्त हुजे, केॾो बि सुठो दोस्त छो न हुजे, मूंसां केॾो बि गहरो छो न हुजे, पर जे उहो मूंखे शॉट वेही सम्झाए या उहो मूंखे लाइटिंग वेही सम्झाए त पोइ मूंखे ज़रूरत कहिड़ी आहे डायरेक्टर थियण, उनखे डायरेक्टर हुजणु घुरिजे। इहो मां हिननि खां सिखंदुसि, असां तव्हां खां सिखंदासीं। महमूद, तव्हां कंहिंखां इंस्पायर थिया आहियो? तव्हांजी इंस्पिरेशन केरु हुयो हिन फील्ड में अचण जे लाइ? मतिलबु डायरेक्शन में जेको सो मंज़ूर मक्सी साहब मरहूम, उहो तमामु सुठो डायरेक्टर हो, अलाह उनखे जन्नत नसीब करे। उनखे ॾिसी असां सिखिया आहियूं, उनखां सिखिया आहियूं। ऐं हाले पुटो साहिबु उन बि कमु कयो आहे उनखां बि। ऐं म्यूज़िक जे हवाले सां बेदिल मसरूर साहबु, पर जेको ड्रामे में जेको सो मतिलबु समय साहबु वॾो नालो हो, ऐं उनखे बि उनजा ड्रामा असां ॾिठा, उहे वणंदा। पर जेका सिखिया वरिती उहा त मंज़ूर साहब खां वरिती, मंज़ूर बख्शी साहब खां। पोइ घणो जेको हुयो उनखे ॾिसंदा हुआसीं त पोइ इहो चवंदा हुआसीं असां बि हिननि वांगुरु ई जेको सो डायरेक्शन कयूं। तव्हांजी इंस्पिरेशन केरु रहियो एक्टिंग में? नो डाउट, तमामु वॾो नालो, तमामु वॾो नालो, ऐं अलाह हुनखे जन्नत नसीब करे। उहो हिकिड़ो ड्रामो असां कयूं पिया त जेको सो हिकिड़ो सीन हो, सॼी राति असां शूटिंग कई, सॼी राति रिकॉर्डिंग हली, सुबुह सवेर मतिलबु सीन करिणो हुजे असांखे। सो उन में जेको सो बिशारत भाउ जेको परफॉर्मेंस कयो त मूं हुनखे चयो, मूंखे यार अॼु तव्हां शफ़ी अहमद शाह मरहूम जा जेको सो बिल्कुलु ई झलकियूं था ॾियो। शफ़ी अहमद शाह वॾो आर्टिस्ट, मां हुनजे हिसे जे बराबरि बि न आहियां, हू तमामु वॾो आहे तमामु। पर हिकिड़ी जेका तव्हां इंस्पायरेशन चई, इंस्पायरेशन ही, ऐं जॾहिं मां हुनखे परफॉर्म कंदे ड्रामनि में ॾिसंदो हुउसि त मां मतिलबु आहे त महसूसु, मतिलबु मूंखे इहो शौक़ु थींदो जेकर मां बि अहिड़ो हुजां या मां अहिड़ो कमु करे सघां। पोइ मां हुनखे कॾहिं कॾहिं जिते मतिलबु आहे त मां महसूसु कंदो आहियां त साईंअ जो माना ईअं सम्झो त मां हिकिड़ो 10% बि थोरो ॾेई सघां थो, त पोइ मां उहो कंदो आहियां। पोइ हिकिड़े दफ़े इहा ॻाल्हि जी महमूद कई, बाक़ी इहा हिकिड़ो मूं सीन कयो, हुते हुयासीं परे ॾाढो, सुबुह जो सवेर जो सीन जॾहिं कयो, सीन ख़तमु करे मूंखे बसि कई त महमूद भाउ चयो त साईं अॼु त जेको आहे नेचुरल परफॉर्मेंस कंदो हो साईं शफ़ी अहमद शाह, नेचुरल। ऐं ड्रामो हुअं बि अंडरटोन आहे, ड्रामो लाउड कोन्हे। सही था चओ। साईं जी हिकिड़ी तमामु वॾी ॻाल्हि इहा हूंदी त साईं जेका आहे, साईं पंहिंजे चेहरे जा जेके एक्सप्रेशन्स हूंदा न, उहे साईं विदिन द सेकंड्स उहे चेंज बिल्कुलु। इहा तमामु घटि आर्टिस्ट में तमामु घटि विदिन द सेकंड्स तव्हां हुनजे चेहरे खे तव्हां जेके ॾिसंदो त उहा तव्हांजा हुनजा को आर्टिस्ट असां पारो माण्हू 5 मिंटनि में बि उहो न करे सघे या ॿी, पर हू विदिन द सेकंड्स उहे पंहिंजा एक्सप्रेशन। वाकई कुझु गॉड गिफ्टेड हूंदा आहिनि आर्टिस्ट जेके अहिड़ा एक्सप्रेशंस ॾियनि, ऐं कुझु वरी अहिड़ा हूंदा आहिनि जेके 5 मिंटनि में बि पंहिंजा एक्सप्रेशंस पूरा न करे सघनि। तव्हां जेको गुलाम ड्रामो साईं कयो, कॉल वठंदासीं ते? ओके, ब्रेक था वठूं पिया जी व्यूअर्स, त वक़्तु आहे हिकिड़े ब्रेक जो, कारण जल्दी वापसि था अचो। वेलकम बैक व्यूअर्स, ॿीहर तव्हां सां हाज़िर आहियूं ऐं इलाही सुठी कचेरी थी रही आहे। आई होप त तव्हां इंजॉय कंदा हूंदा। महमूद, हाणे त गानो थी वञे, ज़रूरी आहे पर भॼी न वञो। न असां कोन था भॼूं। उस्ताद जी इजाज़त है? हनुमान जी साथ मूंखे शर्मायो था त हाणे किथे लेट थी वई इलाही। अच्छा हलो पोइ मूंखे ॾिसी आयो भला। सुना था कि आएंगे वो अंजुमन में, सुना था कि आएंगे वो अंजुमन में, सुना था कि उनसे मुलाकात होगी,
न ये बात होगी न वो बात होगी। मोहब्बत का जब हमने छेड़ा फसाना तो गोरे से मुखड़े पे आया पसीना। मोहब्बत का जब हमने छेड़ा फसाना तो गोरे से मुखड़े पे आया पसीना। जो निकले थे घर से तो न जानते थे यूं ही आज ऐसे कोई बरसात होगी। उस्ताद जी वाह 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 ज़बरदस्त। मिड़ई थोरो बोल आ रहियो सूं। न न ज़बरदस्त असल माशाल्लाह। में ॻाल्हि इहा आहे त माण्हू प्रैक्टिस नथो करे न, रियाज़। उहो हिकिड़े दफ़े हिकिड़ी सिंगर हुई, उनखे जेको सो असां कंहिं ड्रामे में रखणु पिया चाहियो त हुन बार बार इहो पियो चयो त मुंहिंजो रियाज़ कोन्हे, रियाज़ कोन्हे। भई रियाज़ कहिड़ो आहे? हीउ रियाज़ आहे किथे? मां त ईअं मज़ाक़ कयो हुनखे सही त ज़ाहिरी आहे ॻाइण बि जेको सो हिकिड़ो फ़न आहे। सही। तव्हांखे इहो फन ईंदो आहे? हा साईं बिल्कुलु ॻाईंदा आहिनि बिल्कुलु। न। ईअं त थी नथो सघे। सर ईअं कीअं? हाणे महमूद गानो ॿुधायो तव्हांखे बि मां त गुनगुनाइणो पवंदो। थोरो गुनगुनाइणो थोरो पवंदो। थोरो थोरो। इहो ज़िंदगी में असां हिकिड़ी फरमाइश कंदासूं। हा हा हाणे मुंहिंजो एॾो दोस्त उहो चए थो ज़िंदगी में हिकिड़ी फरमाइश, मां कॾहिं ॻाए कोन। हलो मिली करे था सभु ॻायूं न न भला। ख़ैर थोरो न ठीकु आहे ठीकु आहे, न ॻायो भला। मां तव्हांजे तरफ़ आहियां। न न थोरो थोरो त गुनगुनायो। ॻाईंदो कोन्हे भाऊ। इन शइ जी माफ़ी मिले। इन शइ जी माफ़ी? हा माफ़ी त कोन मिलंदी, थोरो त गुनगुनाइणो पवंदो। जीअ जंहिंखे चयुमि झिणक तंहिंखां मिलियमि, चोट ॾाढी रसियमि पर कयमि दरगुज़र, चोट ॾाढी रसियमि पर कयमि दर। अरे वाह 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 ज़बरदस्त। बाक़ाइदे खान साहब खां सिखूं था। हा खान साहब खां सिखंदा त पोइ ठीकु आहे। अच्छा त कॉल वठंदासीं। अब्बास बलोच जी कॉल आहे सियालकोट मां। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदी हाल है? अल्हम्दुलिल्लाह भा ठीक। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। जी भा। हेलो जी जी हेलो। यदि तव्हांजे प्रोग्राम जो टाइम तो शायद 9 बजे हूंदो है ना प्रोग्राम जो टाइम? जी भाई ये 9 ही थियनि पिया। बिल्कुलु सही पिया वञो। थैंक तव्हांजो यू सो आवाज़ मच। बिल्कुल क्लोज है। थैंक यू सो मच। अल्लाह हाफिज़ अल्लाह हाफिज़। जी भा। असांजो टाइमिंग्स जेको आहे 4 खां 6 हूंदो आहे ऐं तव्हां हिन वक़्तु कॉल करे चओ था त 9 बजे। बहरहाल करेक्शन करे पोइ कॉल कंदा कयो ईअं। अच्छा तव्हांजो फ्रेंड सर्कल केतिरो महदूद आहे? तव्हांजे फ्रेंड सर्कल में केरु केरु आहे? मुंहिंजो फ्रेंड सर्कल महदूद न आहे, ॾाढो वसी आहे। मां हिन ज़िंदगी में मूंखे ॾाढा सुठा सुठा दोस्त मिलिया आहिनि, तमामु सुठा दोस्त मिलिया आहिनि ऐं मां इन मामले में ख़ुशि नसीबु आहियां अलाह साईं जी तरफ़ खां। मूंखे त इहा महिरबानी आहे, मूंखे ॾाढा सुठा सुठा दोस्त आहिनि तमामु। तव्हांजो बेस्ट फ्रेंड केरु आहे? मुंहिंजो बेस्ट फ्रेंड त जेके मतिलबु आहे त एक्चुअली लाइफ ज़िंदगी आहे न, बचपन जा हिकिड़ा दोस्त हुयासीं, उन में मुंहिंजो हिकिड़ो बेस्ट फ्रेंड हुयो जेको हिन दुनिया में हींअर न आहे, उहो मुंहिंजो बेस्ट फ्रेंड हुयो। हाणे उहे जेके 4-5 असां दोस्त गॾु हूंदा हुआसीं बचपन में, उन मां उहे 3 ॼणा आहियूं, अञा ताईं असांजो उहो आहे अञा मुंहिंजो। उन खां पोइ असां माना उहो बचपन असांजो ॻोठ ॾे गुज़रियो, प्राइमरी उते थियो, उन खां पोइ सेकेंडरी 6 में हिते कराची आयासीं। त कराची में बि जेके दोस्त असां माना NJV स्कूल में पढ़ियासीं, उते जेके दोस्त माना उहे हुया मैट्रिक ताईं जेके गॾु रहियासीं, उहे बि अॼु ॾींहं ताईं सुठा दोस्त आहियूं। जेके 5-8 दोस्त आहियूं उन में अञा ताईं असांजो उहो ई सर्किल आहे। असां उन खां पोइ वरी जॾहिं असां इंटर में वरी वियासीं त उते बि कॉलेज वरी धार धार थी विया, उते बि दोस्त मिलिया। त मां तव्हांखे ॿुधायां, मूं दोस्त जेके कया उहे दोस्त मूं छॾिया कोन, उहे दोस्त मुंहिंजा अञा ताईं मूंसां गॾु आहिनि। उहे प्राइमरी वारा हुजनि, उहे मुंहिंजा बचपन वारा हुजनि, उहे प्राइमरी वारा हुजनि, या उहे मुंहिंजा मैट्रिक वारा हुजनि, उहे मुंहिंजा इंटर वारा हुजनि, या वरी प्रोफेशनल लाइफ में जॾहिं नौकिरी मिली, नौकिरी में आयासीं त पोइ उते वरी दोस्ती ॿी थी, पहिरियों उतां जा दोस्त थिया। त
उते मुंहिंजो दोस्त नज़ीर भुट्टो साहब तमामु मुंहिंजो बहितरीनु दोस्त आहे, सही तमामु हद खां वधीक जेको असां वरी पोइ जॾहिं मन टी खां वठी असांजी अॼु ॾींहं ताईं दोस्ती आहे। ऐं जे अगरि तव्हां प्राइमरी में बचपन में तव्हां मुंहिंजो शफ़क़त हुसैन अब्बासी उहो गुज़ारियो हुयो, बाक़ी बशीर आहे, लाल शाह आहे, इहे अञा ताईं असांजी सर्किल आहे। जीअं मैट्रिक में आयासीं त इज़हार आहे, डॉक्टर नहमत आहे, डॉक्टर तारिक आहे, ऐं पंहिंजो जेको आहे सो संजय कुमार आहे, अब्दुल हफ़ीज़ शेख आहे, के हिते आहिनि के मुल्क खां ॿाहिरि आहिनि, पर असां अञा ताईं कनेक्टेड आहियूं, असां गॾु आहियूं। ऐं शोबिज़ में तव्हांजो बेस्ट फ्रेंड केरु आहे? मामूद। इन खां अलावा इहा त ख़बर आहे। महमूद खां अलावा? महमूद खां अलावा मुंहिंजा मां तव्हांखे ॿुधायां न, मूंखे सभिनी सुठी इज़त, मुंहिंजो सुधीर तमामु सुठो मुंहिंजो दोस्त आहे, कैमरामैन आहे, उहो मुंहिंजो सुठो दोस्त आहे। उन खां पोइ माशाल्लाह सुधीर जे लाइ मां बि एतिरो ज़रूरु चवणु चाहींदसि, माशाल्लाह सीनियर मेकअप आर्टिस्ट असांजा DOP आहिनि सुधीर मिराली साहब, ऐं उन जे लाइ मां हिकिड़ी शइ बिल्कुलु चवंदसि त जॾहिं बि किथे बि कंहिंखे का बि तकलीफ़ पहुचंदी तव्हां उन्हनि खे कॉल कंदा उन ई वक़्तु पहुचंदा आहिनि। इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि हूंदी आहे, कोई बि प्रॉब्लम में हुजे सुधीर मिराली खे जस्ट हिकु कॉल वेंदी आहे, उहो फ़ौरन हुते पहुचण जी कोशिशि कंदा आहिनि, चाहे उहे शहर में हुजनि या न हुजनि। त इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि हूंदी आहे। दोस्त केतिरा बि हूंदा आहिनि, पर तव्हांजे दोस्तनि मां को हिकिड़ो अहिड़ो दोस्त निकिरी अचे त उहो मिसाली दोस्ती हूंदी आहे। त तव्हां खां मां पुछंदसि, हिते ब्रेक कोन थी वठां, कॉल थी वठां मां। इहा ॻाल्हि वाक़ई आहे, जॾहिं महमूद वारो अचे त ब्रेक अची थी वञे। ब्रेक अची थी वञे। मूंखे यादि थो अचे मां हिकिड़ो ड्रामो पियो कयां। जी, कॉल वठी वठां? ॾिसो हाणे कॉल खे वेट करायो आहे न, इनजे करे अस्मा सां गॾु आहिनि। अरे वीचारी हलो अस्मा खे वेट करायो मां। सॉरी अस्मा, तव्हां असांखे ॿीहर कॉल करे सघो था। जी सो हिकिड़ो ड्रामो कयां पियो, हिकिड़ो आर्टिस्ट लेट सां आयो मूं वटि, उहो चयो हाणे जल्दी कयो डे लाइट वञे थी, त हू हेडफोन पातल ई मूंखे, माइक परे हुई जेका उहा हुनखे ख़बर ई कोन्हे, चई साईं हा हाणे असांजी वारी आई त लाइट थी वञे, असांजी वारी थी अचे। अच्छा ठीकु आहे, हींअर कॉल वई, हींअर कॉल नथी वठां, बिशारत वारे टाइम ते कॉल वठंदमि या ब्रेक वठंदमि, सही आहे। हाणे तव्हां ॿुधायो तव्हांजो बेस्ट फ्रेंड केरु आहे, तव्हांजो सर्कल में केरु केरु आहे? शोबिज़ में था पुछो या शोबिज़ खां? ॿई था पुछो। काफ़ी दोस्त आहिनि बचपन खां, जीअं ज़हीर सुठो दोस्त आहे, अॼुकल्ह कावड़ियल आहे, सो इहा बि नेचुरल आहे, इहा बि नेचुरल आहे। सो नाराज़ अॼुकल्ह, उहो सुठो दोस्त आहे, ऐं गॾु पढ़ियो आहे, ऐं गॾु ई वरी असां फील्ड में आया आहियूं। फील्ड में आदार दोस्त आहे, सुधीर मिराली दोस्त आहे, इरशाद गोपांग आहे, सुठा दोस्त आहिनि। ॿिया काफ़ी दोस्त आहिनि। ज़हीर मीरजत नालो त वरितमि न, बचपन खां लॻो अचे, भला क्लास में बि गॾु वेहंदा हुआसीं, ऐं उन खां पोइ वरी इत्तेफ़ाक़ वरी फील्ड में बि गॾु आया आहियूं, ऐं अॼुकल्ह थोरो रुठल आहे। उहे चवां थी न, नाराज़ छो नाराज़ कयो अथवसि? ख़बर न आहे, छो आहे पंहिंजे मुंहुं नाराज़ थियो। गानो ॿुधायोसि, पाण ई सही थी वेंदो। गानो ॿुधायो मां वरी ॿियो। अच्छा, कहिड़ो फ़र्क़ु हूंदो आहे शोबिज़ जी दोस्ती ऐं ॿाहिरि वारी दोस्ती में? छा फ़र्क़ु आहे? कुझु फ़र्क़ु आहे? दोस्त आहे, कॾहिं कोई अहिड़ो दोस्त जेको आस्तीन जो जेको एनाकोंडा निकितो हुजे? प्रोफेशनली त जेलसी हूंदी आहे, ऐं प्रोफेशनली जेलसी हुजे त बहितर आहे, बाक़ी ॿी जेलसी न हुजे। पर्सनल बि थी वेंदा आहिनि कुझु माण्हू? हा, पर्सनल थी वेंदा आहिनि, न थियणु खपे, इहो सुठो अमल न आहे। बाक़ी प्रोफेशनली भले जेलस थियनि था त भले थियनि। सही। हिते कुझु रैपिड फायर मां तव्हां ॿिन्ही सां खेॾणु चाहींदसि, जवाबु ॾियणो पवंदो तव्हां ॿिन्ही खे। कुझु सवाल आहिनि ईअं ई अलॻि पुछंदो? हा, मतिलबु मां सवाल कयां थी, पोइ ॿई ॾियो जवाबु हुनजो। हा हा, सही वारो कजो। टेक्स्ट मैसेजेस करणु वधीक सुठो लॻंदो आहे या कॉल? ॿिन्ही खे कॉल। टेक्स्ट मैसेज सफ़ा कदो ई न, मूंखे ज़हर लॻंदो आहे। कॉल जेकॾहिं केरु न खणे त पोइ खणी। मैसेज मूंखे ज़हर लॻंदो आहे। मां इवन मां अॼु ॾींहं ताईं बि जेको आहे न पंहिंजो फेसबुक ते न व्हाट्सएप ते चैट कंदो ई न आहे। अच्छा, व्हाट्सएप अगरि तव्हां कंहिंखे वॉइस मैसेज कयो हुजे ऐं वापसि उहो तव्हां पंहिंजो वॉइस करे ॿुधो आहे, तव्हांखे कीअं फील थींदो आहे पंहिंजो आवाज़ु ॿुधणु? तमामु सुठो। इलाही मतिलबु जॾहिं रिकॉर्डिंग थी वेंदी आहे, केॾो ज़हर लॻंदो आहे न आवाज़ु? सुठो लॻंदो आहे तव्हांखे? कॾहिं कॾहिं सुठो बि लॻंदो आहे, कॾहिं कॾहिं बाक़ी ख़राबु लॻंदो आहे।
कॾहिं बि न वॉइस नोट त कॾहिं बि न ॿुधिजे पंहिंजो पर माण्हू ॿुधंदा आहिनि ॿुधंदा आहिनि लाज़मी ॿुधंदा आहिनि ऐं असां ख़बर बि हूंदी आहे त असां मैसेज छा कयो आहे छा ॻाल्हायो आहे पर तॾहिं बि पंहिंजो वॉइस ज़रूरु ॿुधंदासीं अस्मा जी कॉल ते वरी मिली वई आहे हिन सां ॻाल्हाए वठो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अदी कीअं आहियो अदी ठीकु आहियो माइंड वेट करे करे बिठो तव्हां फोन में न खईंदी न न अदी कॉल असां रिसीव करे छॾी हुईसीं तव्हां सां ॻाल्हाइण में थोरी मां लेट थी वियमि अच्छा जी मां जी त शरत सां ॻाल्हाइण चाहींदसि जी, जी। अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम बाबा कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे अल्लाह जो शुक्र आहे अदा ख़बर अथव मां तव्हांजो पीटीवी खां वठी नाटक बैंक ॾिसंदी रहंदी हुयसि इन करे तव्हांजी ॾाढी वॾी वांगाणी फैन आहियां हे तव्हांजी महिरबानी आहे आदि तव्हांजी महिरबानी आहे तव्हां मुंहिंजे ॻोठ जा आहियो मुंहिंजे लाड़काणे जा आहियो इहा मुंहिंजे लाइ ख़ुशकिस्मती आहे ऐं तव्हां तव्हांजो हिकिड़ो ड्रामो ॾिठो हो जंहिंमें तव्हांजी हीरोइन हूंदी हुई नाटक बैंक में शबनम नवाज़ हा शबनम नाज़ बिल्कुलु हुन सां हिकिड़ो तव्हांजो सीन हुयो ऑफिस में कमु कंदा आहियो त हिकिड़ो तव्हांजो सीन हो जॾहिं तव्हां मानी खणी वेंदा आहियो नेरनि जी त उहो तव्हां कन्या छा खणी आयो हूंदे पटाटा ई त खणी आयो हूंदे तरियल जॾहिं बि पटाटा तरींदी आहियूं की तव्हां यादि ईंदा आहियो ॿ फराटा ऐं तरियल पटाटा जी हा हा न तव्हां सां ॻाल्हाइण जो ॾाढो शौक़ु पियो मूंखे ऐं मां तव्हांजी वॾी फैन आहियां इहा तव्हांजी मोहबत आहे ठीकु आहे ठीकु आहे थैंक यू पंहिंजो ख़्यालु रखिजो अलाह हाफ़िज़ अलाह हाफ़िज़ अच्छा ॿियो सवाल इहो आहे त अॼु हिते ॿई छो आया आहियो तव्हां घुरायो आहे रीज़न छा हुयो अचण जो मां घुराए त छॾियो तव्हां बिज़ी बि हुजो थी पिया सघो काफ़ी टाइम खां पोइ तव्हांखे ॾिठो इन करे असांजो रूबरू मुलाक़ात थी वेंदी अच्छा ऐं ड्रामे ते बि डिस्कस करे वठंदासूं सही अच्छा तव्हां ॿिन्ही जो निकनेम छा आहे घर में छा सॾींदा आहिनि तव्हांखे न घर में हाणे त इहो सॾींदा आहिनि घर में त ॿार पंहिंजा मुंहिंजे मूंखे पप्पा सॾींदा आहिनि ऐं घर वारी बाबा जो हिकिड़ो नालो ॾिनल हूंदो आहे हर ॿार खे बिशू बिशू चवंदा आहिनि उहा नंढे लाइ अच्छा हा नंढे लाइ बिल्कुलु हाणे कंटिन्यू करे हाणे केरु कंदो हाणे अम्मा बाबा ई कोन त केरु कंदो हा हक़ीक़त उहे करण वारा उहे चवण वारा विया हलिया वाइफ तव्हांखे छा सॾींदी आहे बिशारत बिशारत कोई ॿियो बि नालो न जेको हिते तव्हां न ॿुधाए पाईंदव न ॾिसो मां ॾिस हिकिड़ी ॻाल्हि आहे जे अगरि मां ग़लति चवंदो हुजां त मां थोरो सोचण जो टाइम वठां न सही मां त तव्हां जवाबु कयो मां फौरन रिपीट चयो महमूद जी तव्हांखे अम्मी बाबा छा सॾींदा हुया नंढे हूंदे मूंखे बाबा सॾींदो हो खाना खाना करे खाना खान साहब अच्छा सही ऐं अमर बि अॼुकल्ह माना अॼु ताईं चए थी बाबा त गुज़ारे विया 2009 में पर अम्मा इहो सॾींदी आहे ऐं वाइफ छा चवंदी आहे पोइ महमूद सिधो सिधो सही ॾिसनि त कोन थियो ॿिन्ही जी वाइफ शो हींअर ॾिसनि वरी वञिणो पवंदो न जे अगरि ॾिसनि बि भले त असां कहिड़ी ग़लति ॻाल्हि त कोन कई आहे हलो ज़बरदस्त अच्छा तव्हांखे किथे वञिणो आहे तव्हांखे तयारु थियणो आहे घर में त तव्हां केतिरो टाइम वठंदा आहियो तयारु थियण में मां तक़रीबन को 10 मिंट 15 मिंट कपिड़ा वपिड़ा प्रेस थियल हूंदा आहिनि ऐं बसि रेडी थी निकिरी वेंदा आहियो 10-15 मिंट तव्हां बि न टाइम वठंदा आहियो टाइम वठंदा ॻाल्हाए करे मां जे चवनि हा त मां हितां चवां वरी मतलब वेट कराईंदा हूंदा न हिनखे ख़बर आहे वेठो आहे गॾु वेठो आहे पर तयारी में मूंखे टाइम लॻंदो आहे अच्छा कोई तव्हां जेको टाइम ॾींदा आहियो उन ते पहुचंदो आहे न पहुचंदो आहे लेट ईंदो आहे टाइम ते पहुची ईंदा आहिनि टाइम ते पहुची ईंदा आहिनि टाइम जे हिसाब सां पंक्चुअल आहिनि समय जो साहब मरहूम चवंदो मां मुंहिंजो उस्ताद बि तमामु घणा ड्रामा मूं हुन सां गॾु कया हुन जा कया सही ऐं मुंहिंजी ख़ुशकिस्मती आहे समय साहब मरहूम चवंदो त बिशारत खे अगरि तव्हांखे टाइम ते घुराइणो आहे त 2 कलाक अॻु मुंहिंजो टाइम ॾेई छॾियोसि वाह वाह बसि ॻाल्हि ख़तमु तव्हांखे 9 बजे बिशारत खपे तव्हां चओ बसि 7 बजे पहुच जाए बिशारत 9 बजे पहुची वेंदो पर अॼु मूंखां अॻु अची वियो तव्हां न हाणे सारो वक़्तु हाणे त सही कहिड़ी हाणे हाणे उथियासीं कपिड़ा पातासीं निकिरी आयासीं पर हूअं बि मां टाइम माना आहे जॾहिं जंहिं हिसाब सां वञिणो हूंदो आहे उन हिसाब सां ऐं मां कोशिशि कंदो आहियां त रिकॉर्डिंग में मां लेट न थियां छो जो रिकॉर्डिंग में ईअं हूंदो आहे त उते मुंहिंजे वेट में हिकिड़ा 10-15 जो गुरू वेठो हुजे ॿिया माण्हू उहे मुंहिंजे करे डिस्टर्ब थियनि
हिकिड़ो जीनियन प्रॉब्लम न हुजे हिकिड़ी धार ॻाल्हि आहे बाक़ी न त अदरवाइज़ मां वेट न कराईंदुमि। ठीकु, अगरि अलाह साईं खां तव्हांखे कुझु घुरणो आहे त उहा तव्हांजी विश कहिड़ी हूंदी? पंहिंजे ॿारनि जो सुठो नसीब। इंशाल्लाह इंशाल्लाह इंशाल्लाह। तव्हां? बिल्कुलु हर माइट इहो ई चाहींदो, सही। हर पीउ चाहींदो त मुंहिंजो औलाद मूंखां वधीक जेको सो कामयाबियूं हासिल करे, इहा विश आहे। सही। बाक़ी सिहत सलामती हुजे इंशाल्लाह, आमीन आमीन। तव्हांखे केतिरा ॿार आहिनि? मूंखे हिकिड़ी नंढड़ी आहे बस। बसि। अच्छा, केतिरनि सालनि जी हूंदी हींअर? उहा माशाल्लाह हाणे 14 सालनि जी आहे। माशाल्लाह माशाल्लाह 8th में पढ़े थी। माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह, अल्लाह से नसीब दुआ सां बतूल करे। नालो अथसि। माशाल्लाह माशाल्लाह। ऐं तव्हांखे? मूंखे 2 ॿार आहिनि, हिकिड़ी नंढड़ी आहे हिकिड़ो नंढड़ो आहे। सही। मुंहिंजी नंढड़ी वॾी आहे लाइज़ा बतूल, उहा 1st ईयर में थी पढ़े, ऐं नंढड़ो आहे उहो मोहम्मद अयान, सही। उहो अञा क्लास 4 में 3 अरे माशाल्लाह माशाल्लाह। पोइ तव्हां ॿिन्ही जी लव मैरिजिस हुयूं या अरेंज मैरिजिस हुयूं? न न पसंद जी ओए ओए सही पसंद जी जा महमूद के वही ॾिसो चए थो पसंद लव मैरिज चओसि पसंद जी चओसि घर वञणो अथसि न। अच्छा मतलब बाबा वारनि कराई त तव्हां चयो हा बस ठीकु आहे? न ईअं न आहे, मुंहिंजी पसंदि पाण। तव्हांजी पंहिंजी पसंदि हुई ऐं तव्हांजी अमी पंहिंजी बाबा पसंदि। कराई? मुंहिंजी कज़िन आहे, अच्छा ऐं ॿिन्ही जो हुनजी बि कज़िन आहे, मुंहिंजी बि कज़िन आहे, अच्छा सम्झी? सही। पर पंहिंजी पसंदि। हलो ज़बरदस्त माशाल्लाह। अच्छा मूंखे इहो ॿुधायो त तव्हांजो कोई फर्स्ट क्रश रहियो आहे जेके तव्हांखे ॾिसी बसि तव्हां चयो त बसि त दुनिया ख़तम थी वई? दुनिया अॼु कोई कुझु कोन दुनिया चवंदो, जाम आहे। अॼु कोई बि कुझु कोन चवंदो। तव्हांजो कोई फर्स्ट दुनिया क्रश ॾिसो न, रहियो हुजे? दुनिया एतिरी हसीन आहे। दुनिया न दुनिया किरण एतिरी हसीन आहे जो किथे ख़तम कंदो तव्हां हुनखे। पर अॼु सच हिक कोई खां कोन ॻाल्हाईंदो न व्यूअर्स। ॾिसो न, तव्हां जे अगरि अचो इंसाननि जे हिसाब सां हिक खां हिकु हसीन पियो आहे, अलाह जी ख़लक़ुल ख़याल मखलूक़ आहे, हुनजी जेतिरी तारीफ़ कजे। सही। जे अचो इवें पंहिंजो जेको आहे सो मौसमनि जी या ख़ूबसूरतीअ जे हवाले सां हर शइ नेचुरल। सही। अच्छा महमूद मां तव्हां खां इहो पुछणु चाहींदसि छो त तव्हां माशाल्लाह डायरेक्टर बि आहियो ऐं उहे ॿई आर्टिस्ट आहिनि जिन जो मां नालो खणणु चाहींदसि त तव्हांखे उन ॿिन्ही खे मार्क्स ॾियणा आहिनि त केरु एक्टर वधीक सुठी आहे? मार्कूं घणियूं आहिनि? 10 मां तव्हांखे मार्क्स ॾियणा आहिनि। 10 ताईं, आख़िर 10 ताईं। अच्छा ठीकु आहे। नजमा, काविश या रेहाना तबस्सुम एक्टिंग वाइज़? आहे इम्तिहान। नजमा सीनियर आहे, बाक़ी एक्टिंग वाइज़ जेको सो रेहाना रेहाना जी परफॉर्मर। ठीकु आहे। ऐं तव्हां छा चवंदो हिन हवाले सां? तव्हां ॿिन्ही सां कमु कयो आहे मुंहिंजे ख़्याल में? ॿई मुंहिंजो आहे बिल्कुलु ॿिन्ही सां तमामु घणो ॾियणू कमु कयो आहे। हिकिड़ी कयासीं, इहो ज़हन में रखियो, सियासत न आहे करी। न ॾिसो ॻाल्हि इहा आहे त मां तव्हांखे कयां त हीउ हिकिड़ो गुलदस्तो आहे, एक्टिंग या गुलाब जो गुल आहे, हर गुल जी पंहिंजी पंहिंजी ख़ुशबू आहे। गुलाब जो गुल ख़ूबसूरत आहे, हुनजी ख़ुशबू पंहिंजी आहे, राबेल जो गुल हुनजी पंहिंजी आहे। आहिनि त गुल सभई हिकु जहिड़ा। मार्कूं वठिजो। मार्कूं बिल्कुलु वठंदमि। मां अञा ॿुधां थी जो सवाल वञे थो उन करे इन जे करे जो मुंहिंजो ॿई सुठियूं दोस्त बि आहिनि, मां ॿिन्ही सां कमु बि घणो कयो आहे। न साईं दोस्त त ॿई आहिनि माशाल्लाह। ॿई माशाल्लाह सुठो। त हू बि सीनियर आहे, हू कंहिं जॻह ते मूंसां रेहाना ॾाढो सुठो कमु कयो आहे। रेहाना मूंखे किथे नजमा बि मार्क्स ॾियणा आहिनि साईं, मार्क्स ॾियणा आहिनि साईं। प्रोग्राम जो फॉर्मेट इहो आहे, मसलो इहो आहे, वञूं केॾांहुं? न तव्हांजे अगरि ट्रेजेडी ऐं रोमेंटिक पंहिंजो जेको आहे सो हुन में चवंदो त पोइ रेहाना जे अगरि लाइट कॉमेडी हुन में त नजमा वरी बि सियासत कनि पिया। अची वियो। हलो सही आहे। अच्छा उन खां पोइ फातिमा वांगी या रूबी अली? सुठी एक्टिंग वाइज़ साईं तव्हां ॿुधायो। साईं हाणे तव्हां ॿिन्ही सां कमु कयो आहे? हा ॿिन्ही मूंसां गॾु कमु कयो आहे। मतिलबु तव्हां तबियतनि था पुछो? तबियतनि तव्हां था चओ पिया पुछो तबियतनि कहिड़ा तव्हां जेको आहे सो ख़ुदा न खां माफ़ कजो कहिड़ा तव्हां रिश्ता कराईंदो। ॻाल्हि ॿुधो, एक्टिंग जी ॻाल्हि आहे। न हाणे इहो कयूं छा?
तव्हां गॾु हूंदा आहियो मूंसां नेचर ख़बर हूंदी आहे, डायरेक्टर खे नेचर ख़बर हूंदी आहे त ही तबियत कहिड़ी मतलब तेज आहे भई या ॾिसो कीअं आहे। जंहिं टाइम ते फातिमा हुई त तमामु सुठी परफॉर्मर हुई, उन खां पोइ छॾे वई, हाणे हू बि आहे, हाणे उहा सुठो पई करे। सही बाबा ॾिस जे मां सही न, इहो ई ॿुधायो हा बिल्कुलु सही चओ। तव्हां छा चवंदा तव्हां भला माइन में असांखे छो था वेड़ा मर्दनि ॾे अचो सही न, कम इलाही कयो आहे न। मर्दनि ॾे अचो न। न मां रूबी सां कमु करूं अच्छा ठीकु आहे, नजफ़ या ज़ामिन सिंगर? सिंगर साईं तव्हां ॿुधाईंदो, मां ॿुधायां। तव्हां ॿुधायो डायरेक्ट प्रोग्राम ॿुधाईंदो। सिंगर नजफ़ सुठो आहे, नजफ़ सुठो आहे, तव्हां छा चवंदा? नजफ़ सुठो। नजफ़ सुठो। अच्छा डायरेक्टर्स में हिते अचूं साईं था। चयो आहे हाँ अली अकबर या ज़ामिन ज़हीर माफ़ कजो, मिर्ज़त? वाह का वठो न। अली अकबर या ज़हीर मिर्ज़त? डायरेक्शन में इहो त असां दोस्तनि खे न विड़ायो। अकबर बि असांजो सुठो दोस्त आहे, ज़हीर सुठो दोस्त आहे। अदा साईं हाणे इहो तव्हां मसइलो हल कयो, असां तोर आहे। ज़हीर मिर्ज़त। ज़हीर मिर्ज़त, तव्हां छा चवंदो? अकबर बि सुठो आहे, भले न अकबर भले लख दफ़ा ज़हीर 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 ॾिसो ॻाल्हि इहा ॻाल्हि कभी थी ज़हीर ॿई दोस्त आहिनि, अलाह ॿिन्ही खे ख़ुशि रखे। अकबर भले हिन वक़्तु थोरो उर्दू मीडिया में कमु थो करे, सही। का उहा असांखे लालच कान्हे का, दोस्त सुठो आहे, तमामु माण्हू तमामु बहितरीनु आहे, पर टेक्निकल हिसाब सां ज़हीर अञा वधीक सही सही न न नो डाउट, या बिल्कुलु सही ॻाल्हि आहे की ज़हीर माशाल्लाह पंहिंजी जाइ ते तमामु बहितरीनु आहे ऐं अली पंहिंजी जाइ ते बहितरीनु आहे। अली पंहिंजी जॻह ते हाँ, पंहिंजी मां बहितरीनु कवर करण जी ॾिसो कोशिशि मां उहा अॻु न मां अॻु में मुस्तक़बिल में सियासत में तव्हांखे अचिणो आहे। मां न, अॻु न, में न, तव्हांखे बिल्कुलु ॻाल्हि कई त बि ही गुलाब हिकिड़ो गुलदस्तो आहे, सही। हुन में हर कंहिं गुल जी पंहिंजी पंहिंजी ख़ुशबू आहे, पंहिंजे पंहिंजे की जहिड़ी शइ गोभी जो गुल हूंदो आहे, उहो त वरी उहो बि इलाही ख़ूबसूरत हूंदो उहो न उहो त वरी सभिनी खां उहो ख़ूबसूरत बि आहे, पर उहो पेट जी बि जेको आहे पुराओ थो करे, उहो सही। त वधीक सुठो आहे। अच्छा इहो ॿुधायो त अॼुकल्ह जेके न्यू आर्टिस्ट अचनि पिया था, तव्हां उन्हनि जे लाइ छा एडवाइस ॾियणु चाहींदा? ॾिसो बाबा ॻाल्हि दरअसल इहा आहे त जेके असांजा नवां दोस्त अचनि था न, हीअ फील्ड वसी आहे तमामु, हींअर त तमामु अॻे हूंदो, अॻे त अचणु टीवी ते हिकिड़ो वॾो मसइलो हूंदो, छो रुॻो PTV हूंदी, टीवी ते एंटर थियणु वॾो मसइलो हूंदो, पास ई कोन ठही मिलंदी, सालनि जा साल माण्हू गेट जे ॿाहिरि वेंदा। हिन वक़्तु त तव्हां वटि वॾी अपॉर्चुनिटीज़ आहिनि, हिकु 4-4, 5-5, 6-6 चैनल्स आहिनि, हुन ते एतिरा ड्रामा था हलनि, तव्हां अचो बिल्कुलु अचो, असां तव्हांखे वेलकम था कयूं, पर महिरबानी करे तव्हां जंहिं फील्ड में अचो था उन फील्ड जे बारे में तव्हां हाव नो वठो, त उहा कीअं थींदी आहे, उहो छा थींदो आहे, उन लाइ छा करिणो पवंदो आहे, उन जे लाइ छा छा ज़रूरी आहे। ॾिसो तव्हां हीअ बि हिकिड़ी फील्ड आहे, हीअ को माण्हू घणो जीअं माण्हू पढ़े थो न, प्राइमरी पढ़े थो, उन खां पोइ सेकेंडरी, पोइ वरी जेको आहे सो मिडिल, जेको आहे सो पंहिंजो सेकेंडरी, उन खां पोइ वरी हायर एजुकेशन ते थो वञे, त हीअ बि ईअं ई आहे। हिन में बि पहिरीं प्राइमरी थींदी आहे, उन खां पोइ सेकेंडरी थींदी आहे, पोइ वरी हायर ते वेंदो आहे। माण्हू 2-3 साल पहिरियां त अॻे ईअं हूंदो त माण्हू एक्सेप्ट ई न कंदा त हीअ को एक्टर थींदो, सिर्फ़ु चवंदा शौक़ीन आहे, उन खां पोइ 5 सालनि खां पोइ हुनखे एक्सेप्ट कंदा त हीअ एक्टर आहे, हीअ ड्रामनि में ईंदो आहे। 10-15 इहो प्रोसेस आहे, त सिखो, सिखण जो प्रोसेस, जेतिरो तव्हां घणो सिखंदव, तालीम अदब तमामु ज़रूरी आहे, आर्टिस्ट जे लाइ अदब अचणु तमामु ज़रूरी आहे, छो जो एक्टिंग जेको आहे तव्हांखे जे अगरि सची ॻाल्हि मूंखां पुछो त एक्टिंग तव्हांखे जुमिलो ॿुधाईंदो आहे, जेको जुमिलो तव्हांजे स्क्रिप्ट साम्हूं अचे थो न, तव्हांखे जुमिलो परफॉर्मेंस ॿुधाईंदो आहे त मूंखे हीअ मुंहिंजी परफॉर्मेंस हीअ आहे, मूंखे तव्हां हिन तव्हां भले हुनखे कहिड़े बि नमूने सां पोइ वञी कयो, उहो तव्हांजी मर्ज़ी आहे, पर जुमिलो चवंदो मुंहिंजी असुलु परफॉर्मेंस हीअ आहे, त उहो जॾहिं तव्हांजो अदब पढ़ियल हूंदो न, तॾहिं तव्हांखे हुनजी ख़बर पवंदी। ऑब्ज़र्वेशन जॾहिं तव्हांखे हिन मुआशिरे जी हूंदी न, त फलाणो कैरेक्टर कीअं आहे, कीअं हुनजो उथणु वेहणु छा आहे, उहे इहे शयूं ज़रूरी आहिनि। अचो, एटीट्यूड पंहिंजो सुठो रखो, इज़त तमामु वॾी बहितरीनु आहे, तव्हांजे अगरि वॾनि जी, तव्हां पंहिंजे सीनियर्स जी इज़त कंदो, सुभाणे तव्हांजी इज़त थी। बेशक बेशक। तव्हां ईंदड़ जेके नई नस्ल जेका अची रही आहे डायरेक्शन जी तरफ़, उन्हनि खे तव्हांजो छा पैगाम आहे? पैगाम इहो ई आहे त पहिरीं कंहिंखे सुठे डायरेक्टरनि खे उहो असिस्ट कनि, प्रॉपर शेड्यूलिंग आहे, स्क्रिप्ट में वर्क आहे, ऐं कास्ट कहिड़ी आहे, उनखां पोइ ई जेको सो डायरेक्शन में अचनि त बहितरु आहे। जे न ईंदा त पोइ हुननि जी मर्ज़ी आहे। मैसेज असांजो त इहो आहे, प्रॉपर तरीक़े सां जेको आहे उहो स्टेप बाय स्टेप हलनि त उहो बहितरु आहे। कोई बि स्क्रिप्ट जेकॾहिं तव्हां वटि ईंदो आहे जी, ऐं तव्हां उनखे पाण रीड कंदा आहियो? बिल्कुलु रीड कंदा आहियूं, हिकिड़ो दफ़ो न, 3-4 पोइ तव्हांखे मतिलबु केतिरे टाइम में तव्हां डिसाइड कंदा आहियो त हीअ वाक़ई स्क्रिप्ट पावरफुल आहे ऐं अॻिते जॾहिं हिनखे ड्रामो ठाहींदसि त इहो इलाही हिट वेंदो?
चार 5 दफ़ा त पढ़णो पवे थो ज़ाहिरी आहे। उन खां पोइ जेको सो ज़ाहिरी पोइ डिस्कस राइटर सां कयूं था त भई हिन में हीअ शइ जेका आहे उहा झोल आहे या कीअं, उन खां पोइ जेको सो डिसाइड कजे थो। उन खां पोइ कास्ट पावरफुल हुजे, लोकेशन सुठियूं हुजनि, सही, पोइ उन खां पोइ जेको कैमरा वर्क आहे उहो अहमियत रखे थो। उन खां पोइ एडिटिंग आहे, म्यूज़िक आहे, ये सभु शयूं आहिनि। हिकिड़ी टीम आहे, टीम वर्क आहे। ड्रामो मतिलबु ॾुखियो आहे करण वारे लाइ, ॾुखियो आहे। बाक़ी जेकॾहिं चए थो केरु स्क्रिप्ट खणी अची बीहे थो त पोइ उन लाइ सवलो आहे। थैंक यू सो मच। ॾाढो सुठो लॻो तव्हां ॿिन्ही सां कचहरी करे। वक़्तु कीअं गुज़री वियो ख़बर ई न पई। तमामु ज़बरदस्त। असांखे बि ॾाढो सुठो लॻो तव्हां सां कचहरी कईसीं। तव्हांजी महिरबानी, तव्हां घुरायो। थैंक यू सो मच। वॾी महिरबानी। थैंक यू सो टाइम मच। खां पोइ थैंक यू। जी व्यूअर्स, आई होप त तव्हां इंजॉय कयो हूंदो। ऐं वेंदे वेंदे ज़रूरु इहो चवणु चाहींदसि त पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखो, छो त वरी सां केसिस थियणु शुरू थी विया आहिनि। 15% ताईं पहुची वियो आहे कोरोना। बराए महिरबानी वैक्सीन्स लॻारायो ऐं मास्क पायो, SOPs जो ख़्यालु रखिजो। इंशाल्लाह सुभाणे मुलाक़ात कंदासीं। पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।